अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि कीअं थी आहे अॼोकी सुबुह अच्छा हमेशह जॾहिं बि तव्हां सुबुह जी ॻाल्हि कंदा आहियो त सुबुह हिकु नयो सवेरो आहे ज़ाहिर आहे हिकु नई शुरूआति आहे ऐं जॾहिं तव्हां नई शुरूआतुनि जी ॻाल्हि कंदा आहियो त खोड़ सारियूं नयूं शयूं आहिनि जेके ज़हन में ईंदियूं आहिनि अॼु स्पेसिफिकली हिकु जुमे जो ॾींहुं आहे सभिनी खां भलारो ॾींहुं आहे प्लस पहिरीं शबान बि आहे अॼु ऐं पहिरीं शबान जो मक़सदु इहो आहे त हाणे सिर्फ़ु हिकु महीनो रहिजी वियो आहे रमज़ान अचण में एंड देन ज़ाहिर आहे रमज़ान सां गॾोगॾु रमज़ान जी ईद बि यादि ईंदी आहे सो हिकु महीनो एग्ज़ैक्टली हिकु महीनो जेको आहे उहो रहिजी वियो आहे कल्ह राति शबान जेको चंडु आहे उहो नज़र अची वियो आहे दैट मीन्स त असां शब बारात बि 13 ऑफ फरवरी ते मल्हाए रहिया हूंदासीं सो हीअ शुरूआति त अल्हम्दुलिल्लाह थी वई आहे ॾाढी ख़ूबसूरत थी आहे जुमे जे ॾींहुं थी आहे सभिनी खां वॾी ॻाल्हि इन सां गॾोगॾु खोड़ सारियूं ॿियूं सुठियूं शयूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि छा असां हमेशह जॾहिं प्राइज़िस जेके आहिनि उहे वधंदियूं आहिनि तॾहिं त असां ॾाढो शोर मचाईंदा आहियूं ॾाढो ॻाल्हाईंदा आहियूं ॾाढो टारगेट कंदा आहियूं डिफरेंट शयुनि खे पर जॾहिं प्राइज़िस कंहिं बि शइ जूं रिड्यूस थींदियूं आहिनि उन्हनि ते ख़बर न आहे छो उन सां ॻाल्हाईंदा आहियूं मां रिडक्शन जी ॻाल्हि करे रही आहियां गोल्ड प्राइज़िस जी हा उहो ई गोल्ड जेको हाणे तमामु माण्हुनि जे लाइ जेको ख़रीदणु आहे उहो ॾाढो मुश्किल थी वियो आहे बिकॉज़ ऑफ द फाइनेंशियल क्राइसिस ऑल्सो प्लस गोल्ड बि मूंखे लॻे थो इलाही महांगो थी वियो आहे सो ॿई शयूं गॾोगॾु थियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको अनएम्प्लॉयमेंट जो रेशो आहे उहो बि असां वटि वधियो आहे सो इहे तमामु शयूं थियूं आहिनि जंहिंजे करे गोल्ड जी जेके सेलिंग ऐं परचेज़िंग आहे उहा इलाही घटि थी आहे गोल्ड जेको आहे उहो 2700 जेके आहिनि उहे रुपीज़ जेके आहिनि उहे घटि थियो आहे दैट मीन्स 2700 रुपीज़ गोल्ड घटि थियो आहे इन सां गॾोगॾु इहा ख़बर पए थी त गोल्ड हाणे तव्हां जॾहिं मार्केट में वेंदो त तव्हांखे 2,86,400 रुपीज़ पर तोला गोल्ड मिलंदो ऐं पर तोला जी जॾहिं ॻाल्हि थी तोले में त हाणे शायदि को हिकु सेट बि मुश्किल सां मिले सो हाणे गोल्ड जी जेके प्राइज़ आहिनि उहे इते वञी पहुतियूं आहिनि पर हिकु सुठी ॻाल्हि त घटि में घटि तव्हांखे जॾहिं रिडक्शन नज़र अचे थी त हिकु उमेदु नज़र अचे थी त ठीकु आहे शयूं जेके आहिनि उहे बहितरी तरफ़ वञी रहियूं आहिनि शयूं जेके आहिनि उहे हींअर शायदि एतिरो कंट्रोल में न आहिनि पर आहिस्ता आहिस्ता कंट्रोल जी तरफ़ एटलीस्ट वञी रहियूं आहिनि अच्छा हीअ त गोल्ड प्राइज़िस जी इन्हनि जी ॻाल्हि थी वई गॾोगॾु हिकु ॿियो कमु नादरा जेको ॾाढो ज़बरदस्त कयो आहे असां वटि हिकु जनरल रूल हो जंहिंजे बारे में तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था त आफ्टर 60 तव्हांजो जेको टिल डेथ आहे तमामु लाइफ टाइम जे लाइ हिकु NIC ठहंदो आहे जॾहिं तव्हां 60 इयर्स जा थी वेंदा आहियो त पोइ तव्हांखे 60 इयर्स खां पोइ तव्हांखे पंहिंजो जेको CNIC कार्ड आहे उनखे रिन्यू कराइण जी ज़रूरत कोन पवंदी आहे दैट इज़ समथिंग जेको असांजी गवर्नमेंट असांखे हिकु रिलीफ ॾिनो आहे ताकी असांजा एल्डरली जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बार बार तमामु उन्हनि ऑफिस जो चक्कर न हणो पए हिकु ॿी अनाउंसमेंट सेम NIC जे लाइ थी आहे उहो ई NIC जेको लाइफ टाइम NIC असांजे 60+ सिटीज़न्स खे मिलंदो हो हाणे उहो उन्हनि माण्हुनि खे बि मिलंदो जेके डिसेबिलिटीज़ जो शिकार आहिनि सो उन्हनि खे बि हाणे उहे NIC मिलंदा बिकॉज़ उन्हनि जे लाइ बि डिसेबल माण्हुनि जे लाइ बि कंहिं बि ऑफिस में वञणु स्पेसिफिकली रश वारे ऑफिस में वञणु क्यू में बीहणु ॾाढो तकलीफ़ ते अमल हूंदो आहे ऐं पोइ ख़बर न आहे छो नादरा में त जॾहिं बि नादरा जे ऑफिस वञिबो आहे त ख़बर न आहे छो एतिरी घणी रश हूंदी आहे सो उन्हनि जे लाइ बि हिकु तकलीफ़ ते अमल हूंदो आहे उते वञणु असांजी गवर्नमेंट अगेन हिकु ॾाढो सुठो स्टेप खयों आहे त उन्हनि जे लाइ बि हाणे जेके CNIC ठहंदा उहे लाइफ टाइम ठहंदा सो इहे ॾाढियूं सुठियूं शयूं आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह थियूं आहिनि ऐं मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त उहे सुठियूं शयूं जेके थी रहियूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु रिपीट कजे बिकॉज़ तनक़ीद त हर माण्हू कंदो आहे तारीफ़ करणु ॾाढी हिकु मुश्किल शइ आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे ऐं उहा ज़रूरी बि आहे उहो ई मूंखे लॻे थो हिकु एसेट आहे तव्हांजी ज़िंदगी जो जंहिंखे तव्हां खणी पंहिंजी ज़िंदगी खे ॾाढो ख़ूबसूरत ठाहे सघो था सो पंहिंजे क़रीब क़रीब जेतिरियूं बि सुठियूं शयूं तव्हांखे नज़र अचनि थियूं उन्हनि जे बारे में ज़रूरु ॻाल्हायो ऐं उहे सुठियूं शयूं जेके गवर्नमेंट करे रही आहे या को प्राइवेट सेक्टर करे आहे या एज़ एन इंडिविजुअल तव्हां करे रहिया आहियो उन जे बारे में ज़रूरु ॻाल्हायो ऐं ज़रूरु उन्हनि खे रिपीट कयो प्रोग्राम जी तरफ़ अचूं था हाशिम भाई सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई छा हाल आहे ख़ैरियत सां आहियो वालेकुम सलाम तबियत ठीकु आहे हाशिम भाई अॼु एॾो अजीब सो इत्तेफ़ाक़ थियो आहे अॼु जेके ॿ माण्हू मेज़बान जी सीट ते आहिनि उहे ब्लैक में आहिनि ऐं जेके महिमान जी सीट ते आहिनि उहे ब्लू में आहिनि अरे छा थियो आहे इहो हिकु अजीब इत्तेफ़ाक़ आहे ईअं थो लॻे जेको प्लैन को जेको आहे न शो हुजे उहो हुजे ख़ैर जी थोरो तव्हां सां मुलाक़ात जेका आहे असांजे महिमाननि जी मां चाहियां थी त करायूं ताकी तव्हां बि इन हसीन इत्तेफ़ाक़ खे जीअं असां ॾिसी रहिया आहियूं तव्हां ॾिसी सघो सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमा आहे पाण जो तालुक़ु गहरो तालुक़ु सियासत सां आहे पाण हिन वक़्तु जी डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी वुमेन विंग सिंध आहिनि
गॾो गॾिजी पाण हिकु ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहिनि, असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं अनीला अंसारी साहिबा जेके तशरीफ़ रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबीयत ठीक ठीक, है? बिल्कुल ठीक। जिंदगी की है अनीला साहिबा? बस माशाल्लाह से सारी चीज़ें, और आपके शो में आके जो है वो बहुत अच्छा लग रहा है। बहुत अक्सर शुक्रिया। मैं देख रही होती थी, तो आज मैं खुद यहाँ मौजूद हूँ, तो ये एक मेरे लिए जो है वो प्लेजर की बात है। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। और बड़ी खूबसूरत अल्फाजों से, अभी तो हम तो सिर्फ वो कहते हैं ना कि हमने तो सिर्फ ऐसे इशारा दिया था, आपने तो तारीफ़ स्टार्ट भी कर दी, तो ये इटसेल्फ बड़ा ही खूबसूरत इत्तफाक हो गया है। अच्छा जी, ना सगों गॾु हिकु ॿी महिमान आहिनि जिन तरफ़ मां वञणु चाहियां थी, ऐं पाण जो जेको ताल्लुक़ु आहे उहो राइटिंग सां आहे, शेरो शाइरी सां आहे। गॾो गॾु जी पाण हिकु एसोसिएट प्रोफेसर भी आहिनि हिकु जॻह ते सां गॾु। सोबिया सांगी साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीक। साबिया सांगी साहिबा, साबिया, ठीक है जी। जी। मुझे लगे तो मेरी नजर खराब थी ना, का गल उम्र के साथ हो जाता है, कोई बात ये हो। ठीक है, खुश है? मां ठीक है, बिल्कुल तबियत ठीक ठीक है, है? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक है। अच्छा मां सा नाज़रीन थोड़ी जल्दी सीरियस थी ना, मैं पे नाज़रीन की ॿुधाइण मु लेंस चेंज कयो, मूंखे लगे तो उहे मूंखे प्रॉब्लम कंदा, थोड़ो थोड़ो धुलधुलो नज़र अचे पियो, ज़िंदगी जेका आहे न उहो मूंखे साफ़ नज़र न पई अचे। अच्छा जी, पर मां चाहियां थी त उन ज़िंदगी खे प्यारनि प्यारनि लफ़्ज़नि में साफ़ कयो वञे। ॿ किताब आहिनि जेके मुंहिंजे हथ में आहिनि, ऐं मोहतरमा जे जेके लफ़्ज़ आहिनि उहे हिननि किताबनि में तहरीर थियल आहिनि। सभिनी खां पहिरीं जेको मुंहिंजे हथ में आहे, अञा काइनात जरी आहे। हे ॾाढो डीप मीनिंग हुआ टाइटल आहे। केॾो पुरुमीद आहे। पुर उम्मीद आहे, यस, बिल्कुलु। पुर उम्मीद त आहे वाकई में। असां जिथे लॻंदो आहे त ज़िंदगी बसि हाणे साथ छॾाए पई, ज़िंदगी में हाणे कुझु न बचियो आहे, तॾहिं अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके तव्हांखे मोटिवेट कंदा आहिनि, तव्हांजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत कंदा आहिनि। अच्छा जी, इन सां गॾो गॾु हीअ किताब त 2007 में आई गेस मार्केट में अची वियो। सो आई गेस काफ़ी सारनि माण्हुनि खे पढ़ियो बि हूंदो, काफ़ी सारा माण्हू ॼाणींदा बि हूंदा हिन जे बारे में। बट हिकु ॿी शइ आहे जेका मुंहिंजे हथ में आहे, ख़ामोशी ॻाल्हाए थी। ही हिकु रीसेंट शइ आहे जेका मार्केट में आई आहे, काफ़ी माण्हुनि पढ़ी बि हूंदी, पर काफ़ी माण्हू अहिड़ी किताब जे इंतज़ार में हूंदा जंहिंमें उन्हनि जी तन्हाई ॻाल्हाईंदी हूंदी ऐं उन्हनि जी ख़ामोशी जेका आहे उहा ॻाल्हाईंदी हूंदी। सो ही हिकु ॿियो किताब आहे मोहतरमा जे लफ़्ज़नि में जेको तहरीर थियल आहे। ॿई शाइरी जा किताब आहिनि, जेकॾहिं तव्हां शाइरी पसंदि कयो था त ही ॿ ॾाढा ख़ूबसूरत किताब आहिनि जेके मार्केट में तव्हांजे लाइ अवेलेबल आहिनि। हाणे जी ॿुधायो, कीअं कमकार हली रहियो आहे, कीअं शाइरी हली रही आहे? बिल्कुलु सुठे तरीक़े सां हली रहियो आहे, ज़ोर शोर सां कमु हली रहियो आहे। ज़बरदस्त भई, मूंखे लॻे थो तमामु जेके ख़ूबसूरतियूं आहिनि जेके जेके हिन वक़्तु असांखे मिलियूं आहिनि, इहे मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहिनि असांजे प्रोग्राम खे न ख़ूबसूरत प्रोग्राम करण जे लाइ काफ़ी ख़ूबसूरती आहे। अच्छा जी, पर जिते ख़ूबसूरती हूंदी आहे उते ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि ज़रूरु हूंदियूं आहिनि, जंहिंखे करण खां पहिरीं असां वञी रहिया आहियूं ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, अचूं था पंहिंजी प्यारी प्यारी नई ख़ूबसूरत ॻाल्हियुनि जी तरफ़। ऐं सभिनी खां पहिरीं अनीला साहिबा सां गॾु। अनीला साहिबा, सबसे पहले तो ये ज़रूर मैं जानना चाहूँगी कि बड़ी मुश्किल फील्ड होती है जब भी आप एज अ वुमेन आप सोचते हैं कि आप किसी ऐसी फील्ड में जाएं जहाँ पे आपको पब्लिकली बहुत सारी चीज़ों को फेस करना पड़ेगा, फिर नेगेटिव लोग हमारे पास हर जगह पर होते हैं, उनको फेस करना पड़ेगा। कैसे सोचा इतनी चैलेंजिंग फील्ड में जाने का? देखें, एक तो हमारी पार्टी की जो बीबी शहीद जो हैं वो सबकी जो है ना ज़्यादातर पाकिस्तान की ख़वातीन की जो हैं वो आइडियल हैं। तो जिस तरह उनको हमने एज ए वुमेन एम्पावरमेंट की बड़ी बेस्ट एग्जाम्पल देखा, तो उनके रास्ते पे चलते हुए या उनको फॉलो करते हुए अगर हम इस तरफ आते हैं तो मुझे लगता है कि काफ़ी आसानी हो जाती है, क्योंकि लाइफ में जब आप रूल्स के साथ और अपनी एक स्ट्रॉन्ग उसके साथ बैकग्राउंड के साथ एजुकेशन एंड एक्सपीरियंस के साथ जब आप इस फील्ड में आते हैं, जो बहुत सेंसिटिव फील्ड है ख़ास तौर पे ख़वातीन के लिए, जैसे आपने कहा कि नेगेटिव वाइब्स हर जगह हो रही होती हैं, तो इस ऐसे सिनेरियो में और ऐसी सूरत हाल में आपको पॉजिटिव रहना पड़ता है, स्ट्रॉन्ग रहना पड़ता है और ख़ुद को जो है ना वो मनवाना पड़ता है।
تو ہے یہ ڈیفیکلٹ, پر یہ ہے کہ اب خواتین جو ہیں وہ کافی سیاست کے اندر ہیں, نہ صرف سندھ میں, پاکستان کے ہر صوبے میں. اور ہم یہ دیکھتے ہیں کہ پاکستان میں خواتین کو جو ہے اب ایک خاص اہمیت حاصل ہے. ایک تو ہماری پاپولیشن کا وہ 52% ہے, تو وہ میجورٹی پھر اب نظر آتی ہے, ایوانوں میں بھی نظر آتی ہے. جسٹسز آپ دیکھیں, پولیس کے محکمے میں دیکھیں, تو ہر فیلڈ اپنے حساب سے مشکل ہے, پر اس کے اندر آپ کو جو ہے وہ خود کو منوانا پڑتا ہے اور رہنا پڑتا ہے. اور اس میں سب سے امپورٹنٹ 2 چیزیں ہیں کہ ایک تو آپ پازیٹیو ہوں, اور سیکنڈ آپ کا جو کریکٹر ہے نا وہ سب سے زیادہ میٹر کرتا ہے, کہ آپ کی جب پرسنالٹی آپ اسٹرانگ ہیں تو بھی جتنے نیگیٹو لوگ اور ایول آئیز اینڈ نیگیٹو ساری چیزیں ہوتی ہیں, تو میرا خیال ہے کہ پھر وہ آپ کو اس طرح پریشان نہیں کرتی یا آپ پہ اثر انداز نہیں ہوتی ہیں. صحیح صحیح, بہت ہی خوبصورت بات کی. اچھا, یہ تو وہ تمام اس چیلنجز کے بارے میں ہم نے بات کی جو آپ نے آنے کے بعد آپ نے سارا سینیریو بتایا, لیکن آپ کا اس طرف کیسے اسٹیپ بڑھا, کیسے سوچا کہ اس فیلڈ میں آنا ہے؟ کوئی اور فیلڈ کیوں نہیں تھی زندگی میں؟ ویسے تو میں لا گریجویٹ ہوں ایس ایم لا کالج سے, میرا اپنا بزنس ہے جو میں رن کرتی ہوں, اور ہیومن رائٹس ایکٹیوسٹ ہوں. ویمن امپاورمنٹ, ویمن ایجوکیشن, ڈومیسٹک وائلنس, کافی جو ہے نا وہ کام کیا, اور ود ان دا سوسائٹی گراس روٹ لیول پہ کام کیا. تو ایک شروع سے مائنڈ سیٹ تھا یا ان بلڈ تھا کہ لوگوں کے لیے کام کرنا ہے. تو لوگوں کے لیے جب آپ کو جو ہے وہ ایک براڈ بیس اسپیکٹرم میں دیکھتے ہیں, تو پھر جو یہ پالیٹکس ہے نا, اس میں آپ بالکل گراس روٹ لیول پہ جو ہے نا وہ لوگوں کے ساتھ جا کے کام کرتے ہیں, ان کے لیے سوچتے ہیں, ان کے لیے جو ہے آپ وہ پالیسیز بناتے ہیں, اور آپ کا ایک سوچ ہوتی ہے کہ نہیں, ہمیں اپنی عوام کے لیے یا اپنے لوگوں کے لیے جو ہم سے کنیکٹڈ ہیں, ہمیں ان کے لیے کچھ کرنا ہے. تو ایسی صورتحال میں جو ہے وہ پالیٹکس جو ہے وہ بیسٹ فیلڈ ہے. اور پہلے اس میں کافی ہوتے تھے کہ لوگ سوچتی تھی خواتین آتے ہوئے, تو اب تو جو ہے وہ بڑی اعزاز کی بات ہوتی ہے, آپ کی ایک ڈگنیٹی ہوتی ہے, اور پھر ایک پہچان بنتی ہے. میں اس وقت پاکستان پیپلز پارٹی جو ہے وہ میری پہچان ہے, تو یہ میرے لیے جو ہے وہ ایک بڑی اس کی بات ہے خوشی کی کہ میں اپنی پارٹی کو ریپرزینٹ کر رہی ہوں. تو پارٹی نے مجھے امپاورمنٹ دی, اور ویمن امپاورمنٹ جو ہے وہ ہمیشہ سے میری سوچ تھی کہ بڑا اہم کمپوننٹ ہے. جب تک عورت امپاور نہیں ہوگی, چاہے وہ فائنینشیل امپاورمنٹ ہو, ایجوکیشنل ہو, ایموشنلی بھی جو ہے وہ امپاور ہونا پڑتا ہے. تو پھر جب آپ ساری چیزیں آپ کے پاس ہوتی ہیں, تو پھر آپ ایسی فیلڈز میں جو ہیں وہ کام کر سکتے ہیں اور اپنا بڑا اچھا اسٹرانگ رول پلے کرتے ہیں. صحیح, یہ آپ نے جو امپاورمنٹ کی بات کی ہے نا, ایکچولی ہمارے پاس جب امپاور کرنے کی بات آتی ہے تو ہمارے پاس ڈفرینٹ اس کے کنسیپشنس ہیں, اور جس میں سے بہت سارے غلط کنسیپشنس بھی ہیں. امپاورمنٹ, اچھا ہمارے پاس یہ بھی مسئلہ ہے کہ ہم جب کہتے ہیں کہ اچھا جی ضرورت ہی کیا ہے عورت کو کمانے کی, مرد اچھا خاصا کما رہا ہے, گھر چل رہا ہے, ضرورت ہی کیا ہے. لیکن اس فائنینشیل, چاہے آپ مہینے کے کوئی 20-25 ہزار بھی کما رہے ہیں نا, لیکن اس انڈیپینڈنس کا جو امپیکٹ آپ کی زندگی پہ پڑتا ہے وہ بڑا خوبصورت ہوتا ہے. یہ ہمارا عام ہماری عوام ہے وہ اس بات کو نہیں سمجھتی. اور آج بھی بہت ساری ایسی فیملیز ہیں جہاں پہ ہاں ہم بہت آگے بڑھ رہے ہیں, بہت اچھی بات ہے, ماڈرنائز دور میں جا رہے ہیں, بہت اچھی بات ہے, لیکن آج بھی ہمارے پاس جب عورت گھر سے باہر نکلتی ہے کام کرنے کو تو بہت سارے کویشچن مارکس ہیں جس کو آپ کو فل کر کے اور پھر جانا پڑتا ہے, ایسے آپ نہیں جا سکتے. تو آج بھی ہمارے پاس عورت کے باہر نکل کے کام کرنے پہ لوگ اس کو مایوب, حالانکہ پڑھی لکھی ایجوکیٹڈ فیملیز وہ بھی اس کو مایوب سمجھتی ہیں. آلدو مجھے ایسا لگتا ہے یہ جو فائنینشیل ہم سیکیورٹی کی بات کرتے ہیں یا فائنینشیل جو انڈیپینڈنس کی بات کرتے ہیں نا, مجھے ایسا لگتا ہے کہ عورت جب خود کما رہی ہوتی ہے نا, چاہے اس کو ساری اس کی ضرورتیں پورے کوئی شاہانہ کوئی محل میں رہتی ہو, لیکن جو اپنا کمایا ہوا اس کا پیسہ ہوتا ہے نا وہ خود اپنی ڈگنیٹی سے یوز کر سکتی ہے, اور اس کو ایک سیکیور ایک سیکیور ویمن وہ خود کو سیو کرتی ہے کہ ٹھیک ہے اگر خدا نہ خواستہ کچھ ہو بھی جاتا ہے تو آئی ایم این انڈیپینڈنٹ ویمن, میں خود کو سنبھال سکتی ہوں یا اپنے آگے جو زندگی ہے اس کو سنبھال سکتی ہوں. یہ بڑا ضروری ہے الہی, ایک امپورٹنٹ شے ہے जेका असांखे सम्झणु खपे. चाहे तव्हां घटि था कमायो, चाहे तव्हां वधीक था कमायो, चाहे तव्हां फलां फलां ख़ानदान खां तालुक़ु था रखो, पर पंहिंजी नियाणियुनि खे न सिर्फ़ु पढ़ायो बल्कि उन्हनि खे कमाइणु सेखारियो. बिकॉज़ ठीकु आहे इलाही सारा शायदि इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ बि कंदा, बट मूंखे लॻे थो त जेको पैसो तव्हां घरनि में वेही कमायो, अॼुकल्ह त ऑनलाइन बिज़नेस हली रहिया आहिनि, त घरनि में वेही कमायो अगरि तव्हां घर खां ॿाहिरि नथा निकिरणु चाहियो, पर पंहिंजी औरत खे इंडिपेंडेंट ठाहियो. न सिर्फ़ु उन जो ज़हन बल्कि तव्हांजो ज़हन बि चेंज थियणु ॾाढो ज़रूरी आहे. अच्छा जी, हिते थोरो सो मां हिन तरफ़ बि वञणु चाहींदमि, ऐं असां सां गॾु हिकु ॾाढी ज़बरदस्त शाइरा साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. तव्हांजी शाइरी जो सफ़र कीअं स्टार्ट थियो ऐं कीअं राइटिंग जो सफ़र स्टार्ट थियो?
असल में अखि खोली त मुंहिंजो अदबी घराणे सां ई तालुक़ु आहे। मुंहिंजो बाबा एजुकेशनिस्ट हुया, तालीम उन्हनि जो शोबो रहियो। उन खां अलावा जीअं असां ॿारड़ा हुयासीं पढ़णु सिखियोसीं, ऐं मुंहिंजे नानाणनि में मुंहिंजो मामो गुलाम रसूल मेमण शिकारपुर, उन्हनि जी पंहिंजी मॉडर्न प्रिंटिंग प्रेस बि हुई, हू सहाफ़ी बि हुआ ऐं सुठा राइटर हुया, पब्लिशर हुया, काफ़ी सारा किताब हुननि छपिया। सो मूंखे उहो माहौल मिलियो। ऐं मुंहिंजी अम्मी जीअं असां पढ़णु सिखियो, सम्झो असां अलिफ बे या जीअं उचारण सिखियोसीं, त अम्मी असांखे चयो त बसि किताब सां तव्हां हुजो, किताब सां ई तव्हां रहो। पोइ नंढपिण खां वठी उहो ॿाराणियूं कहाणियूं ऐं ॿारनि जो अदब, उहो सॼो असांजे घर में उहा शइ रही। किताब ईंदा रहिया, अख़बारूं ईंदियूं रहियूं। बाबा खे ॾिठोसीं, अम्मीअ खे ॾिठोसीं पढ़ंदे, मुंहिंजी वॾी सिस्टर जेका हुई उहा लिखंदी हुई, पढ़ंदी हुई। सो बहरहाल त उन खां पोइ ज़ाहिर आहे उन में शौक़ु बि थियो ऐं लिखण बि सिखियोसीं। हिकिड़ो मतिलबु ॿाराणे हिसाब सां त मूंखे यादि आहे, मां बिल्कुलु नंढी आहियां, आई थिंक 10 सालनि जी या 11 सालनि जी हूंदसि। मूं उन वक़्तु शाइरी स्टार्ट कई आहे, ऐं मूं हिकिड़ो चौसठो लिखियो आहे, या कतो चइजो उनखे, कितो चइजो उनखे, उहो मूं लिखियो आहे। ऐं उन वक़्तु हिकिड़ो दौरु हुयो, तव्हां धरतीअ जे हवाले सां ॾाढियूं हिकिड़ियूं शयूं हलंदियूं हुयूं, धरतीअ सां प्यार अॼु बि आहे, पर कुझु जीअं हूंदो आहे जुनूनी हद ताईं हिकिड़ियूं शयूं हूंदियूं, त ऐं हिकिड़ो दौरु हूंदो आहे। जीअं अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो हाणे बर्निंग इशू असांजो हले थो दरिया जे हवाले सां, सिंधु दरिया जे हवाले सां, केनालनि जे हवाले सां, इहे सभु शयूं थियनि थियूं। त वक़्तनि फ़वक़्तनि इहे कारुं छह जो असांजो इशू रहियो। वरी उन खां पोइ अञा उहो उते ई आहे, वरी असांजो दरिया सिंध जो हले थो पियो, सिंधु दरिया असांजो हले थो। पोइ उन ते असां सभु लिखूं बि पिया, असांजा अदीब लिखनि पिया, ऐं असांजा क़ौम परस्त बि उन ते ॻाल्हाइनि पिया, पूरी सिंध उन ते ॻाल्हाए पई। ऐं जेको सिंधु दरिया जो नुक़सानु आहे उहो सिर्फ़ु सिंध जो नुक़सानु आहे, उहो पूरे असां पूरे सभिनी पूरे पाकिस्तान जो नुक़सानु में आहे यकीनन। त उन वक़्तु बि ईअं हुयो, त उहो जेको नंढपिण में उहो जेको शइ लिखियो, मां चाहींदमि तव्हां सां शेयर कयां। उहो ॿाराणी ज़हनियत जो नंढिड़ो हिकिड़ो जो हुयो। मूंखे यादि अचे थो, न राति अंधारी आहे न ॾींहुं अंधारो आहे, न राति अंधारी आहे न ॾींहुं अंधारो आहे, जो धरतीअ सां न हुजे सो नींहुं अंधारो आहे, जो वसे थो वेरियुनि लाइ, जो वसे थो वेरियुनि लाइ, धारियुनि खे थो धन ॾिए, साभियां तंहिंखां बसि भली, अहिड़ो मींहुं अंधारो आहे। हाणे इहो मुंहिंजे नंढपिण जो शेर आहे। ऐं उन वक़्तु बिल्कुलु पोइ उन खां पोइ आहिस्ते कचियूं फिकियूं शयूं लिखंदा रहियासीं, ऐं ईअं ई कुझु नसर, कुझु नज़्म, ऐं उन्हनि में मुंहिंजी शाइरी छपी बि रही। ऐं मूंखे यादि आहे, मूं 88 खां वठी बाक़ाइदा छपजणु शुरू कयो आहे। मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स जेकी बि सिंध मां निकिरंदा हुआ, उन वक़्तु इबरत हुयो, हिलाल मैगज़ीन, हिलाल पाकिस्तान, अवामी आवाज़, जागो, खोड़ सारियूं अख़बारूं हूंदियूं हुयूं, ऐं जेकी मैगज़ीन्स ऐं सिंधी निकिरंदा हुया उन्हनि में मां छपी बि रही हुयसि। ऐं सभ खां पहिरियां ई शिकारपुर मां कुर्बानी 1989 में कुर्बानी न्यूज़ पेपर उतां निकिरंदी हुई, ऐं गुलाम रसूल मेमण उहो कढंदो हुयो, जारी कई उन्हनि। उन में मुंहिंजी शाइरी छपी आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ी नायाब अख़बार निकिती आहे, उतां उन में बि मुंहिंजी शाइरी छपी आहे। उहो मुंहिंजो नंढपिण जो बिल्कुलु ॿाराणो आहे, 89 ऐं 91। ऐं उन खां पोइ 92 खां वठी बाक़ाइदा जेकी न्यूज़ पेपर्स आहिनि, अवामी आवाज़ आहे, ऐं जेतिरियूं बि असां जूं सुठियूं वॾियूं हिन वक़्त जूं जेके टॉप राइटर असां जूं आहिनि, आपा फ़हमीदा हुसैन, सुल्तान वकासी, इन्हनि सभिनी जेके असां जूं फीमेल राइटर्स आहिनि या मेल राइटर्स आहिनि, उन्हनि सभिनी अल्हम्दुलिल्लाह मूंखे छपियो, मूंखे पज़ीराई मिली, मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थी, हौसला अफ़ज़ाई थी, ऐं उहो ई दौरु आहे मुंहिंजो हलंदो रहियो। ऐं उहो हली रहियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हूअं बि चवंदा आहिनि त जेका तव्हां शइ दिलि सां चाहींदा आहियो, ऐं स्पेशली तव्हां नंढपिण खां जेका शइ पाण सां गॾु रखंदा आहियो, उहा जॾहिं जीअं तव्हां मेच्योर थींदा आहियो, उहो तव्हांजो कमु बि उहो ई तव्हां सां गॾु मेच्योर थी रहियो हूंदो आहे। पर तव्हांजो त जंहिं तरह सां तव्हां उहा हींअर जेका तव्हां ॿ लफ़्ज़ ॿुधाया जेके नंढपिण में तव्हां लिखिया हुआ, पहिरियां मूंखे लॻे थो पहिरीं खां ई मेच्योर लफ़्ज़ हुआ। हा, थोरो सो शायदि कुझु शयूं जंहिंमें अॻियां हली फील्ड जे हिसाब सां सिखी हूंदियूं,
बट जेको टैलेंट तव्हांजे अंदरि तव्हांखे बचपन सां मिलंदो आहे, नंढपण खां तव्हां सां गॾु हूंदो आहे, उहो टैलेंट एक्चुअली जॾहिं तव्हां वॾा थींदा आहियो तव्हां सां गॾोगॾु उहो वॾो बि थींदो आहे, उहो ख़ूबसूरत बि वधीक थींदो आहे, वधीक पॉलिश थी रहियो हूंदो आहे. अच्छा, हिते छो त असां सां गॾु असांजा जेके महिमान आहिनि उहे 2 औरतूं आहिनि, औरतुनि जी ॻाल्हि थी रही आहे, तव्हांजो विमेन विंग सां तालुक़ु आहे, तव्हां राइटिंग में हिकु अहिड़ी उजाग वारी ॻाल्हियूं कयो था, तव्हां सुजाग थियण जूं ॻाल्हियूं कयो था. हिकु औरत खे कीअं पेश कयो था पंहिंजे लफ़्ज़नि में? औरत त तहज़ीबनि जी ॾींदड़ आहे, जेका तव्हांजी दुनिया जी तहज़ीब आहे उनखे अॼु ई औरत आहे. ज़बरदस्त. औरत मर्द जॾहिं असांजूं हीअ तहज़ीब हीअ दुनिया जॾहिं आबाद थी आहे असांजी, ऐं उन वक़्तु औरत ई उन शइ खे उभारियो आहे. मर्द त हिकिड़ो पावरफुल हूंदो हुयो, उहो वेंदो हुयो झंगलनि में, शिकार बि कंदो हुयो, जानवर मारींदो, ॿियो कुझु न पुॼंदो हुअसि त औरत खे मारे वठंदो हुयो. ऐं औरत जेका हुई उन ई हीअ जेका असां वटि तहज़ीब जेका तव्हां ॾिसो था, इंसान खे इंसान बणाइण वारी औरत आहे. ऐं हीअ जेका पोखी राही असांजी थी आहे, काश्तकारी जेके तव्हां चओ, ज़राअत तव्हांखे चओ, उहा औरत जी ईजाद आहे. इहा पोखी राही ईजाद औरत जी आहे. उन झंग मां मुख़्तलिफ़ हंधनि तां ॿिज मेड़िया, उन्हनि खे पोखियो ऐं उन इहा शइ खई आहे. त औरत त असांजी बिल्कुलु हिकिड़ी सम्झो पायोनियर आहे इन दुनिया जी, या चइजे जेतिरियूं तहज़ीबूं असांजूं आहिनि उन हिसाब सां. त औरत खे तव्हां घटि नथा सम्झी सघो न. औरत त आहे, पर ईअं न आहे त असां जॾहिं औरत जी ॻाल्हि था कयूं त असां कंहिं मर्द खे या कंहिंखे असां हुनखे घटि था कयूं. इहा शइ बिल्कुलु बि न आहे. इहा बिल्कुलु बि न आहे. त औरत खे उहो मक़ाम मिलणु घुरिजे. सही, मिले बि थो, पर किथे न आहे बि. उन सां ज़्यादतियूं बि थियनि थियूं. मुआशिरे में असां ॾिसूं था खोड़ हंधनि ते ज़्यादतियूं बि आहिनि. असांजी खोड़ नियाणियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे पढ़ायो नथो वञे. हाणे त अञा काफ़ी बहितर आहे, तालीम घर घर थी वई आहे, जिते तव्हां ॾिसो ॿार पढ़नि था. पर इहो ज़रूरी आहे, चवंदा आहिनि न त तव्हांजी अगरि नियाणी पढ़ी पवे थी त तव्हांजो ख़ानदान पढ़ी पवे थो, तव्हांजी नस्ल बहितर थी सघनि था. त औरत खे मक़ाम मिलणु खपे, इज़त मिलणु खपे. इज़त मिले थी ऐं अञा हूअ वधीक लहणे थी, हूअ कमु करे थी ऐं हूअ बाक़ाइदा कमु करे थी. ईअं न आहे त हूअ कमु नथी करे. अगरि असां इहो चऊं था त मर्द सां कुल्हो कुल्हे में मिलाए हले त हू हले थी बाक़ाइदा. जेका औरत वर्किंग, जंहिंखे असां चवंदा वर्किंग लेडी आहे, जेका ॿाहिरि कमु करे थी, उन ते डबल ट्रिपल ड्यूटीज़ आहिनि. ठीकु आहे, उहा ॿाहिरि बि कमु करे थी ऐं ॿाहिरि खां अची करे घर में बि उहा कमु करे थी. त मां त औरत खे बिल्कुलु ईअं ॾिसां थी जीअं तव्हांजी माउ आहे, जीअं तव्हां धरती माउ सां मुहबत कयो था. तव्हां हिकिड़ी धरती माउ आहे, हिकिड़ी तव्हांजी पंहिंजी माउ आहे जंहिं तव्हांखे जनमु ॾिनो आहे. त औरत तव्हांखे सेखारे थी, औरत तव्हांखे जीआरे थी. उहा मुख़्तलिफ़ रूपनि में आहे. उन जेको हिकिड़ो रूप न आहे, उहा माउ बि आहे, हूअ भेण बि आहे, हूअ धीउ बि आहे, हूअ जीवन साथी बि आहे, हूअ तव्हांजी सभु कुझु आहे. उहा तव्हां सां गॾोगॾु हलण लाइ तयारु बि आहे ऐं हूअ तव्हांखे स्पेस बि ॾिए थी. तव्हां जेको कुझु करणु चाहियो था उहा तव्हांखे स्पेस बि ॾिए थी. त औरत खे बि उहो मक़ाम मिलणु घुरिजे, औरत खे उहा रिस्पेक्ट मिलणु घुरिजे, औरत खे बि उन नज़र सां ॾिसणु घुरिजे. ऐं ईअं थिए बि अथो. ईअं न आहे त औरत जी इज़त न आहे. औरत खे बाक़ाइदा असां वटि त ख़ासि तौर ते सिंधी मुआशिरे में असां वटि नियाणीअ जी इज़त बि आहे. हलो खणी कुझु हंध अहिड़ा बि आहिनि या जिते तव्हां वटि तालीम न आहे, इल्मु न आहे, जिते उहा हिकिड़ी शइ आहे त उन में औरत खे डिग्रेड बि कयो थो वञे, किथे डिग्रेड बि कयो थो वञे. या ईअं बि ॾिठो वियो आहे त उते वरी उनखे मर्द खे बि के मर्द, कुझु मर्द, या ईअं चइजे कुझु मर्द, के मर्द उहे पोइ औरत सां उनखे जॾहिं ॾिसण था मथे त पोइ उहे सही बि नथा सघनि. पर असांजे घरनि में एॾा उहे बि मर्द ई आहिनि असांजा जेकी असांखे अॻिते आणनि था. ऐं मर्द खे अॻियां आणण वारी बि औरत आहे. मतिलबु इहे हिकिड़ो साथ आहे. तव्हां इहे नथा चई सघो त कंहिंखे घटि कयो, कंहिंखे वधीक कयो. हिकिड़ो साथ आहे जेको साथ गॾिजी हले थो. पोइ पीउ आहे, भाउ आहे, हस्बैंड आहे, कोई बि आहे, पुटु आहे. ईअं ई असांजे नियाणियुनि में बि इहे रिश्ता असांजा आहिनि त उहे हिक ॿिए खे साथ सां हलाइनि था. औरत औरत सां बि साथ ॾिए थी, औरत मर्द सां बि साथ ॾिए थी, मर्द मर्द सां, औरत सां. त इहे साथ, इहे मोहबतूं, इज़तुनि जा मक़ाम आहिनि जेके मर्द बि लहणे, औरत बि लहणे ऐं सभु लहणे.
बिल्कुल। अच्छा हिते अनीता साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सा क्योंकि हम बड़ी खूबसूरती से हमें साबिया साहिबा ने बहुत सारी अच्छी बातें बताई। मैं ज़रा आपसे जानना चाहती हूँ आपकी फ़ील्ड एक तो ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट, एक तो ऑलरेडी आप राइट्स के लिए काम कर रही थी, फिर वुमेन विंग के साथ जुड़ना, फिर औरतों के तमाम उन मसाइल पे काम करना। मैं ज़रा आपके लफ्ज़ों में जानना चाहती हूँ आज की हमारी जो औरत है, चाहे वो अब शहर की औरत हो या वो गांव देहात की औरत हो, किन मसाइल का, किन चैलेंजेस को वो फेस कर रही है और किन मसाइल का शिकार है? देखिए चैलेंजेस तो हर दौर में रहे हैं, कम या ज़्यादा। अगर हम 25 साल पहले का ह्यूमन राइट्स कंडीशंस देखें कि औरतों की पाकिस्तान के सिनेरियो से, ख़ास तौर पे सिंध के हवाले से, तो ऑनर किलिंग, कारोकारी बहुत ज़्यादा पीक पे थी। बच्चियों को जो है वो तालीम के लिए स्कूल नहीं जाने दिया जाता था। फिर कुछ ऐसे भी थे कि जो अपनी घर की औरत को जो है वो मेल डॉक्टर्स को नहीं दिखाते थे, उनको मेडिकल फैसिलिटीज़ का एक्सेस नहीं था, और रिमोट एरियाज़ में जो ख़वातीन थी उनकी हेल्थ कंडीशंस बड़े पुअर हेल्थ कंडीशंस के अंदर जो है वो वक्त गुजारती थी। हम थर के हवाले से अगर 25 साल पहले की बात करें और आज के आप थर को देखें तो वहाँ पे जो ख़वातीन हैं वो जो है वो डंपर्स चला रही हैं, ट्रक चला रही हैं। थर पावर कोल के प्रोजेक्ट में उनकी एक अहम इनरोल हुई हैं, उनको ट्रेन किया गया, और वहाँ पे अब आपको खातून जो थर की नज़र आएगी, एम्पावर नज़र आएगी, चाहे वो फाइनेंशियल हो, आपकी ट्रेनिंग भी हुई, एजुकेशन भी हुई। देखिए एक औरत जो होती है ना वो एक एंटिटी नहीं होती है, पूरी एक फैमिली होती है, एक माशरा होती है। बिल्कुल। आपके बच्चे हैं, आपका शौहर है, आपके पेरेंट्स हैं, आपके इन लॉज हैं, आपको सबको एक औरत देखती है। क्योंकि ये मेरा अपना पर्सनल एक्सपीरियंस है कि औरतें जो है ना वो बेस्ट मैनेजर एंड एडमिनिस्ट्रेटर्स होती हैं, जो सही, घर को सही। और बाहर को जो है वो बैलेंस रखती हैं और बहुत अच्छा जो है वो उसको मैनेज करती हैं। मर्द हज़ार सुबह चले जाते हैं, औरत उनको भेजने वाली कौन होती है? औरत होती है। वो खुद जॉब पे जाती है, बच्चों को, अब ख़वातीन आप देखेंगे ड्राइव करती हैं, बच्चों को स्कूल छोड़ा, फिर आप जो हैं वो अपने जॉब पे गए, फिर आने के बाद आपने जो है वो काम किया। तो मल्टीटास्किंग जो पर्सनालिटी है वो औरत की है। बिल्कुल। ह्यूमन राइट्स कंडीशन की हम बात करें, देखिए लेजिस्लेशन हुई और पॉलिटिकल पार्टीज़ ने इस चीज़ को रियलाइज़ किया कि ख़वातीन के इश्यूज़ हैं। और मैं अपनी जब पार्टी की बात करूँगी तो पाकिस्तान पीपल्स पार्टी वो वाहिद जमात है पूरे पाकिस्तान की जिसने पाकिस्तान की ख़वातीन को सबसे पहले एम्पावर किया। उसकी एग्जाम्पल बीबी शहीद ने जस्टिसेस बनाई, वो उन्होंने बनाई, वुमेन पुलिस स्टेशन बनाए, वुमेन बैंक्स बनाए, लेडी हेल्थ वर्कर्स जो हैं वो कसीर तादाद में बनाई, और सबसे अहम जो हमारा एक सोशल सिक्योरिटी सिस्टम है जो हर मुल्क का स्ट्रॉन्ग होना चाहिए, पर बदकिस्मती से पाकिस्तान में सोशल सिक्योरिटी सिस्टम वीक है। बट इसमें जब हम पीपल्स पार्टी का वो देखते हैं एक अचीवमेंट, वो है बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम। जब एक औरत है उसके पास चाहे 3 महीने बाद 12,000 15,000 आ रहे हैं तो वो काफ़ी खुद को उस वक्त बड़ी अपना एक एम्पावर फील करती है और बड़ी पर्सनल लेवल पे उसको होता है कि मेरे पास कुछ है। ख़वातीन जाती हैं, उससे चीज़ें ख़रीदती हैं, अपनी जो है वो पर्सनल चीज़ों का उनको फिर होता है कि हम अपने पैसों से जाके ख़रीद सकते हैं। और अब तो वो एटीएम के थ्रू जो है वो निकलते हैं, तो वो भी आपको एक स्ट्रॉन्ग फीलिंग देते हैं कि हाँ जी मेरे पास एटीएम कार्ड है। तो औरत में के जो अगर ह्यूमन राइट्स की बात करें तो मुझे लगता है कि काफ़ी फ़र्क आया है, लेजिस्लेशन हुई है और इम्प्लीमेंटेशन जो है उसका कहीं पे फुकदान नज़र आता है, जो होना ज़रूरी है कि जो लॉज हैं। और सबसे ज़्यादा जो एक चीज़ लैकिंग हमने देखी कि औरतों को अपने राइट्स एंड लॉस के बारे में पता ही नहीं था कि हमारे लिए हैरेसमेंट एट वर्क प्लेस के जो हैं वो लॉज हैं, हमारे इनहेरिटेंस के हैं, खुला के हैं। क्योंकि मैं खुद जो हूँ वो लॉयर हूँ और मैंने अपनी जो करियर स्टार्ट की वो जस्टिस माजिदा रिजवी के साथ की, क्योंकि वो फर्स्ट वुमेन जज थी। तो वही मुझे ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की तरफ लेके गई। तो वो एक शेल्टर होम था जिसमें विक्टिम ऑफ वायलेंस एंड कारोकारी, रेप के, सेक्सुअल हैरेसमेंट के केसेस आते थे। तो उसमें फिर हम एनालिसिस करते थे कि क्या इनके रूट कॉजेज हैं, क्योंकि कोई भी औरत जो है ना
वो ओवर अ नाइट कोई फैसला नहीं लेती अपना घर छोड़ने का या बिल्कुल, किसी एक्सट्रीम पॉइंट पे। हम्म, बहुत सी खवातीन आई, उन्होंने रेफ्यूज लिया, उस शेल्टर होम के अंदर रहीं। जब वो कोर्ट्स में जाती थी तो जजेस का एक माइंड सेट था, नहीं ये खराब औरत है, इसने घर छोड़ कर आई है। खुला के केसेस में डिलेज होते थे, 6 months 1 year। तो फिर हमने ये देखा कि ये भी एक अहम कंपोनेंट है कि जेंडर एजुकेशन जो है ना वो बहुत इम्पॉर्टेंट है। बिल्कुल, चाहे वो पुलिस ऑफिशियल्स हों, चाहे वो जजेस हों, चाहे दूसरे इदारे के मर्द हों, उन्हें जेंडर सेंसिटाइजेशन ट्रेनिंग ज़रूर देनी चाहिए। जब हमने जजेस को दी तो हमने फिर उसका जब हमें फीडबैक मिला और एक साफ जो है वो फ़र्क आया उनके जब उन्होंने उन केसेस को जो है वो एक्सपेडाइट करना शुरू करा और उनके इश्यूज को खवातीन के सेंसिटाइज किया कि ये वाकई एक सेंसिटिव इशू है, ये इशू है और इसके ऊपर हम उस खातून की मदद करके उसके लिए हम एक हेल्पफुल हैंड बनते हैं। सही। तो सही। ये सारी चीज़ें अभी ह्यूमन राइट्स में हैं, अभी भी फ्लॉज हैं, बट ये कि ह्यूमन राइट्स कंडीशन सोशल मीडिया के आने से, टेक्नोलॉजी के आने से खवातीन को अपने राइट्स का थ्रू सोशल मीडिया बहुत इंफॉर्मेशन मिली। जैसे आपने बताया कि ऑनलाइन जो है वो बिजनेसेस कर रही हैं, घर पे बैठ के कुकिंग, शेफ, तो मल्टीपल अब उनके लिए जो है वो जॉब्स भी अवेलेबल हैं, एट होम भी हैं और आप बाहर जाके भी कर सकते बिल्कुल हैं। बिल्कुल। और प्लस आपने जो जेंडर्स की बात की और सेंसिटाइजेशन की बात की, मुझे लगता है ये जो ट्रेनिंग है ये ना सिर्फ जजेस को या किसी मैच्योर इदारे को, पर मुझे लगता है ये ट्रेनिंग हमें स्कूल से देने की ज़रूरत है। बिल्कुल, बिकॉज हमारे बिल्कुल। पास स्कूल में छोटे छोटे बच्चे होते हैं, 5, 7, 8, 10 साल के बच्चे होते हैं, जिनका जहन भी इसी तरह काम कर रहा होता है कि अच्छा जी अगर बहन भाई घर से दोनों एक ही एज के, ऑलमोस्ट एक ही एज के, अगर घर से स्कूल आए तो वापस जाके जो भाई का जो बैग है वो बहन ने सेट करके रखना है, सुबह के उसके जूते उसने बना के रखना है। कि छोटे छोटे बच्चों की हम बात कर रहे हैं, तो ये नंढी नंढी जेके शयूं आहिनि ये असांखे इतां ही चेंज करणी पवंदियूं, तरबियतुनि में चेंजिंग्स ईंदियूं त ई तव्हां मुआशरे में चेंज करे सघो था। जेसि ताईं तव्हां पंहिंजी तरबियत में चेंज कोन कंदो, यकीन ॼाणियो कंहिं बि तव्हां सीट ते हुजे, केतिरो बि तव्हां चेंज फ़ैसिलो करे छॾियो, मुआशरो नथो बदिली सघिजे। थियो आहे ब्रेक जो नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा, जॾहिं बि तव्हां कंहिं राइटर सां मिलंदा आहियो, कंहिं शाइरा सां मिलंदा आहियो, त दिलि चवंदी आहे त कुझु न कुझु ॿुधंदो रहिजे। तव्हां डिफरेंट लैंग्वेजिस में माशाल्लाह शाइरी कई आहे। मां चाहियां थी सिंधी खां त असां आगाज़ कयो आहे, पर ॿियनि लैंग्वेजिस जी तरफ़ बि वञिजे। उर्दू में शाइरी थी आहे, उर्दू में भी शायरी कई आहे। शाइरी थी आहे, कुझु लफ़्ज़ शामिल कजनि तव्हांजी उर्दू शाइरी जा। उर्दू शायरी ॿुधायां तव्हांखे। जेका तव्हांजी दिलि चए, चलो जेका पहिरियां तव्हांजी दिलि चए। तव्हांखे मां तेसि ताईं ॾिसी वठां उर्दू फ़िलहाल हिन ई किताब ठीकु आहे, जेसि ताईं असांजी शाइरी रेडी आहे, हींअर फौरन सां ॿुधाए सिंधी सघूं था? शायरी तव्हांखे ॿुधायां पई। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। हीअ किताब जेको आहे मुंहिंजो ख़ामोशी ॻाल्हाए थी, इन मज़ा आई। हिकिड़ो तव्हांखे गज़ल ॿुधायां पई। टाइटल केॾो ख़ूबसूरत आहे, ख़ामोशी ॻाल्हाए थी। बिल्कुलु ख़ामोशी ॻाल्हाए थी, ख़ामोशी त ॻाल्हाईंदी आहे, ख़ामोशी बिल्कुलु ॻाल्हाईंदी आहे जी। हीअ मुंहिंजो हिकिड़ो कलमाती गज़ल आहे। नूर जलवो जलाल साभियाऊं, नूर जलवो जलाल साभियाऊं, तूर सीना कमाल साभियाऊं, बाख शबनम हवा घटा बादल, बाख शबनम हवा घटा बादल, नीह नगमा जमाल साभियाऊं, शाम पाछा पखी उदासी गम, शाम पाछा पखी उदासी गम, लुढ़क अखड़ियूं रुमाल साभियाऊं, चंड तारा कतियूं अकेलाई, चंड तारा कतियूं अकेलाई, रात सोचूं सवाल साभियाऊं, अंत फिक्रात खुदकशी मरकद, अंत फिक्रात खुदकशी मरकद, कर्ब कब्रूं जवाल साभियाऊं, रोग वेराग दर्द दरबदरी। हाणे हीअ जेको मुंहिंजो शेर आहे इहो लीला चनेसर
जे हवाले सां बैकग्राउंड लीला चनेसर. रोग वैराग दर्द दर बदरी, हार लीला मलाल साभ्याऊं. झोंक भिटशाह रोहिणी सच्चल. झोंक भिटशाह रोहिणी सच्चल, उर्स मेला धमाल साभ्याऊं. ॿार दड़ियूं खुड़ियूं सुकल धरती. हीअ हज़रत ईसा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे लाइ. तव्हां हुनखे ज़हन में रखंदव बैकग्राउंड त हीअ शइ तव्हांखे सम्झ में ईंदो. ॿार दड़ियूं खुड़ियूं सुकल धरती, आबे ज़मज़म कमाल साभ्यायूं. ॿार दड़ियूं खुड़ियूं सुकल धरती, आबे ज़मज़म कमाल साभ्याऊं. ॾोह आदम हवा सज़ा बख़्शिश. ॾोह आदम हवा सज़ा बख़्शिश, जबले रहमत विसाल साभ्याऊं. साभियां साथ राहतूं रावल. साभियां साथ राहतूं रावल, चाह दाइम विशाल साभ्याऊं. साभियां साथ राहतूं रावल, चाह दाइम विशाल साभ्याऊं. नूर जलवो जलाल साभ्याऊं, तूर सीना कमाल साभ्याऊं. वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त. ऐं जीअं मूं पहिरीं चयो त तव्हांजो हर लफ़्ज़ जेको आहे ॾाढो डीप मीनिंग वारो आहे. शाइरी करणु त इट सेल्फ मूंखे लॻे थो जेके कनि था ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. शायदि उन्हनि जे लाइ एतिरो मुश्किल न हुजे शाइरी करणु, पर आम माण्हू जे लाइ हिकु मुश्किल अमल आहे ऐं हिकु ॾुखियो अमल आहे. पर शाइरी सम्झण वारो बि जेको आहे न उहो को माण्हू आहे. हर माण्हू न शाइरी सम्झी थो सघे, शायदि उन जी रिदम सम्झी सघे, तलफ़ुज़ सम्झी सघे, पर उनजी जेके मायनाऊं आहिनि न उहो को थो सम्झे. ईअं ई आहे साबिया साहिब. ॾिसो, अगरि तव्हांजी शाइरी आसान आहे, शाइरी करण वारा बि आम माण्हू ई हूंदा आहिनि, ख़ासि न हूंदा आहिनि, आम इंसान ई हूंदो आहे. ऐं उहो जेको कुझु बि शाइरी लिखे थो या जंहिंखे असां शाइरी चऊं था, त इहे हिकिड़ा एहसासाती ख़्यालात आहिनि, जमालियाती ख़्याल आहिनि, या ईअं चऊं त जमालियाती सोचूं आहिनि, जेकी तव्हांखे घुमंदे फिरंदे तव्हांजे हुजूम रहनि था, सोचुनि जा हुजूम आहिनि तव्हांजे ज़हन में. ऐं तव्हां जीअं जीअं हलो था, तव्हांखे रस्ते ते तव्हांजे ख़्यालनि में तव्हांजे आस पास जेके किरदार असांखे मिलनि था, पोइ असांखे उहे ॾुख बि मिलनि था, सुख बि मिलनि था. असांखे मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि. त इहे जॾहिं कैफ़ियतूं असां लिखूं, लफ़्ज़नि में अची थी वञनि, जॾहिं उहे लफ़्ज़ हलिया था वञनि, लिखिजी था वञनि, हलो उन्हनि में पुरदम बि अची वियो, शाइरी बि अची वई, त उहे जेके लफ़्ज़ आहिनि, जेके ख़्याल आहिनि, उहे बि हिन मुआशिरे जा ई आहिनि न. हिन मुआशिरे ॾुख बि आहे, ख़ुशी बि आहे, एहसास बि आहे, ख़ुशबू आहे, तव्हांजी राति आहे, तव्हांजो ॾींहुं आहे, चंड आहे, तारा आहिनि. इवन तव्हांजे मुआशिरे जा हालात आहिनि, औरतुनि जा मसइला आहिनि, इंसानियत जे हवाले सां आहे, करंट अफेयर्स आहिनि, दुनिया में जो कुझु थिए पियो, त मुहबतूं आहिनि, इश्क़ आहे, रोमांस आहे, विछोड़ा आहिनि, वसल आहे, जेतिरियूं बि कैफ़ियतूं आहिनि, उहे सभई जॾहिं शाइरी में समोइजी वञनि थियूं, लिखिजी वञनि थियूं, सिरजी वञनि थियूं, उहे हिकिड़ा रंग आहिनि न. हिकिड़ा रंग आहिनि, कैनवस ते चिटिजी विया, उहे लिखिजी विया. त जॾहिं तव्हांजा लफ़्ज़ आसान आहिनि ऐं कैफ़ियतूं आहिनि, त हर कोई सम्झी वञे थो. बसि सम्झण जी ज़रूरत आहे, ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे. तव्हां अयाज़ खे पढ़ो था, अयाज़ खे सम्झो था. तव्हां उस्ताद बुखारीअ खे पढ़ो था, उनखे सम्झो था. असांजा खोड़ सारा शाइर आहिनि. असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जॾहिं असां उनखे पढ़ूं था ऐं जॾहिं सम्झण जी कोशिशि कयूं त असल शइ आहे त जॾहिं तव्हां उनखे सम्झण जी कोशिशि कंदव, पोइ चाहे उहो डीप ख़्याल आहे, तव्हांजो गहरो ख़्याल आहे, या तव्हांजो मथे तरे थो पियो ख़्याल, नज़र अचे थो, सम्झ में अची थो वञे. आसान लफ़्ज़ बि आहिनि, ॻूढ़ा लफ़्ज़ बि आहिनि, पर हर शइ जेका आहे तव्हां उहा तॾहिं ई सम्झंदव जॾहिं तव्हां उनखे सम्झणु चाहींदव. हाणे डीप आहे, समुंड आहे तव्हांजो, उन में तव्हां टुॿी लॻाईंदव त उतां तव्हां हीरा मोती लाल जवाहर खणी ईंदव न. अगरि तव्हां
हलंदा ई रहंदा त उहो तव्हां न खणी सघंदा न। अगरि ॻोल्हणो आहे, का बि माना आहे त ॻोल्हणी पवंदी आहे। हा, के अहिड़ी शाइरी बि हूंदी आहे जेका बाक़ाइदा उनजो जेका ज़ाहिरी माना हूंदी आहे उहा ॿी हूंदी आहे, उनजी ॻुझी माना ॿी हूंदी आहे। वरी शाइरी जो हिकिड़ो ॿियो हसीन रूप बि हूंदो आहे, तव्हां उनखे जेतिरा दफ़ा पढ़ंदा आहियो तव्हांखे हर दफ़े उन मां ॿी माना निकिरी ईंदी आहे। हा, मुंहिंजे ख़्याल में शाइरी जो जेको कनेक्शन आहे उहो कैफ़ियत सां बि आहे। जेको मां हिनखे सम्झी आहियां, शाइरी जो कनेक्शन कैफ़ियत सां बि आहे। तव्हां जंहिं कैफ़ियत में आहियो उहे लफ़्ज़ तव्हांखे उअं ॻाल्हाईंदे नज़र था अचनि। बिल्कुलु। ऐं अगरि तव्हां ख़ुशी जी कैफ़ियत में आहियो त उहे लफ़्ज़ तव्हांखे ख़ुशी जी लहर ॾींदा। तव्हां ॾुख जी कैफ़ियत में आहियो, उहे जेके लफ़्ज़ आहिनि तव्हांखे ॾुख जी जेका मुज़ाहिरो आहे उहे करे रहिया हूंदा। अच्छा, ही त शाइरी त बेशक हिकु ॾाढो ख़ूबसूरत हिकु सब्जेक्ट आहे। ऐं जॾहिं तव्हां जहिड़ियूं शाइर असांखे मिलंदा आहिनि शाइर, त असां ज़रूरु चाहींदा आहियूं त उन ख़ूबसूरती खे भरपूर तरीक़े सां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। इंतज़ारु रहंदो तव्हांजी उर्दू शाइरी जो। पर तेसि ताईं मां चाहियां थी त हिते उहे शयूं जेके असांजे मुआशराती जॾहिं तव्हां ॾिसो था, मुआशराती नज़र तव्हां विझो था, उते असांखे हिकु शइ नज़र थी अचे तो हमारी जो औरत है, जिस तरह आप ह्यूमन राइट्स के लिए काम कर रही हैं, तो मैं ज़रूर उसको औरत के साथ कनेक्ट करना चाहूँगी, क्योंकि बड़ा एक लंबा एक सफ़र है जो आपने ह्यूमन राइट्स के लिए और औरत के लिए आपने सर्व किया है। जब मैं देखती हूँ माशरे में हमारी औरत अगर एक सिंगल कोई जॉब कर रही है, लेट्स सपोज कोई स्कूल टीचर है, कोई ऐसी कोई मिनिमम आवर्स वाली जॉब कर रही है, जॉब करती है, घर आती है, घर संभालती है, तो ये एक एक हेल्दी लाइफस्टाइल मुझे नज़र आता है। वहीं कुछ औरतें मुझे ऐसी मिलती हैं जो एक टाइम पे 2-2 3-3 रिस्पॉन्सिबिलिटीज़ निभा रही होती हैं, जिनमें आपका नाम शुमार होता है। कैसे बैलेंस किया जाता है एक ह्यूमन राइट्स का डिपार्टमेंट, फिर पॉलिटिक्स, उसके बाद फिर अपना घर, अपनी चीज़ें, अपना सब कुछ कैसे मैनेज होता है? ये मेनली जो है वो डिपेंड करता है कि आपके पास मैनेजमेंट स्किल्स हैं या आप मैनेज कर पाते हैं। तो बिल्कुल आपने सही कहा कि ह्यूमन राइट्स भी हैं, फिर पार्टी का भी देखना पड़ता है। मेरा अपना ओन ट्रेवल्स एंड टूर्स की कंपनी है जो ना सिर्फ पाकिस्तान में, यूके एंड सऊदीया में भी है, तो वो भी देखना पड़ता है। और वहाँ के जो वर्किंग आवर्स होते हैं वो रात के होते हैं, क्योंकि टाइम डिफरेंस आ रहा होता है। तो वो काफ़ी लोग इस बात पे हैरान होते हैं कि कैसे मैनेज करते हैं, तो बड़ा भाग दौड़ के सारी चीज़ें करनी होती हैं। और सबसे इम्पॉर्टेंट जो आपके लिए तवज्जो की जो जगह है वो है आपका घर, आपकी फैमिली। जब फैमिली की तरफ से आप सेटिस्फाई होते हैं, फैमिली की तरफ से सपोर्टिव फैमिली होती है, तो आप खुद ब खुद जो है वो सारी चीज़ों को मैनेज भी कर पाते हैं और आगे भी बढ़ पाते हैं। तो ये है कि आपको जो है वो मीडिया, क्योंकि सोशल मीडिया के ऊपर ज़्यादा रहना पड़ता है, तो सुबह के 2 घंटे जो हैं वो सोशल मीडिया को जा रहे होते हैं, क्योंकि आप जो हैं जब तक हर वक्त नहीं 24 आवर्स आपको राउंड द क्लॉक रहना पड़ता है कि भाई आप हैं। और पार्टी की जो है वो पॉलिसीज़ को जो है वो हमें आगे लेकर आना पड़ता है। हमारे लीडर्स के स्टेटमेंट्स होते हैं वो हम जो है वो बना रहे होते हैं, तो काफ़ी काम होता है। इसको मैनेज करना जो है ये एक औरत ही कर सकती है। और मुझे ख्याल है कि मर्दों को मैंने इतने एफर्ट जो हैं वो एट ए टाइम करते हुए नहीं देखा। या तो वो एक जॉब कर सकते हैं या बिजनेस कर सकते हैं। बिल्कुल। तो ख़वातीन में ये अल्लाह ताला ने जो है, ये अल्लाह ताला की तरफ से जो है ना वो कुदरती सलाहियत है, बिल्कुल। कुदरती सलाहियत है जो रब दे रहे होते हैं। और अल्हम्दुलिल्लाह, और इसमें ये मुझे लगता है कि ये एक ब्लेसिंग है। फिर हम लोग क्योंकि वर्कaholic हो जाते हैं, तो अगर काम नहीं होता है तो हम स्ट्रेस में होते हैं, हमारी सेल्फ स्टीम जो है ना वो लो हो जाती है। नहीं अभी कुछ भी अच्छा नहीं है, अच्छा भी चैनल पे नहीं गए, तो वो जो है मैंने ये फेज एक्सपीरियंस किया है उस टाइम पे, कोविड वाले टाइम में। और यकीन जानिए बहुत मुश्किल पीरियड है, बहुत मुश्किल। तो उसमें कोविड पीरियड में क्योंकि खाना वगैरह मैं नहीं बनाती हूँ, तो वो खाना बनाने का शौक हुआ कि टाइम को तो किल करना है। फिर वो टर्किश ड्रामा देखने शुरू करे तो टर्किश लैंग्वेज सीखी, फिर चाइनीज़ देखने शुरू करे तो चाइनीज़ वो करी। तो टाइम को भी जो किल करना है ना, अगर आप अपनी पॉजिटिव सलाहियतों से करते हैं, और देखें जो हम कर रहे हैं वो डिलीवर हो रहा है हमारे अराउंड सराउंड के जो इदारे हैं। क्योंकि देखें जो ऑर्गेनाइजेशंस हैं ना वो अहम हैं, इंडिविजुअल्स जो हैं वो उसमें अपना कंट्रीब्यूशन देते हैं। और जब आप ऑर्गेनाइजेशन को, ये मेरी हमेशा से एक रही कि ऑर्गेनाइजेशन को अपलिफ्ट करें, मजबूत करें और एक इदारा बना के जाएं जो आप भी याद रहें। और वो इदारा जब डिलीवर करता है
اور بہت آپ کی سوسائٹی کے اندر کیونکہ دیکھیں پاکستان کے جو سوشل سیکیورٹی سسٹم ہے نا, کیونکہ میں جرمنی میں بھی جینڈر ایجوکیشن کے اوپر وہاں لونی باگ یونیورسٹی ہے, وہاں پہ میں لیکچر دے کر آتی رہی ہوں. پھر سندھ جوڈیشل اکیڈمی میں ججز کو ٹرین کرتے تھے, تو اس میں نے یہ کافی دیکھا کہ فرق ہے. وہاں آپ کے لیے جو ہے نا وہ جو سوشل سیکیورٹی سسٹم, آپ کی فائنینشیل سپورٹ جو گورنمنٹ کے اداروں کی طرف سے ہوتی ہے, وہ پاکستان میں لیکنگ ہے. تو وہ اس کے اوپر کام کرنے کی ضرورت ہے. ویمن امپاورمنٹ ہم نے سیکھ لیا, پڑھ لیا اور ہم لے بھی آئے. اب آپ دیکھیں ہماری چاہے وہ پروونس کی اسمبلیز ہوں یا ہماری فیڈرل اسمبلیز ہوں, اس میں ہماری خواتین سینیٹرز ہیں, ایم این ایز ہیں, منسٹرز ہیں, تو وہ بہت اچھا پرفارم کر رہی ہیں. تو میرا خیال ہے کہ ان کا بھی ایک پازیٹیو جو ہے وہ آپ کو میسج جاتا ہے کہ آپ کر سکتے ہیں, وی کین میک اٹ. یہ ہمیشہ میں اپنی پوسٹ میں لگاتی ہوں کہ وی آر دا ڈریمر اینڈ وی کین میک اٹ. تو جو ہے نا ہم ڈریم کرتے ہیں, پھر اس کو میک کرتے ہیں اور پھر اس کو امپلیمنٹ کرتے ہیں. یہی عورت جو ہے نا, اس عورت کو ہم اسی میں جو ہے نا وہ ڈسکرائب کر سکتے ہیں کہ ہم ڈریم کر کے اس کو بناتے ہیں, امپلیمنٹ کرتے ہیں, اور پھر اس کا ایک آؤٹ کم آتا ہے. اور وہ رزلٹ آپ نے جب فرسٹ ٹائم اپنی فیملی کے لیے کیا, آپ کے بچے, آپ کے بہن بھائی پڑھے, آپ نے چھوٹے چھوٹے پودوں کو جو ہے وہ سارا کچھ کیا, جو آپ کے پاس علم تھا وہ آپ نے ان کو دیا. پھر اب وہ جب بڑے بڑے عہدوں پہ ہیں, اور وہ لوگ خاص طور پہ کیونکہ خواتین کے حوالے سے میں نے آلموسٹ کوئی 7 ایئرز میں وہ شیلٹر ہوم میں رہی, اور اس میں مور دین 600 کیسز تھے جس میں اسائلم کے کیسز تھے. ہم نے جرمنی میں اسائلم دیا. اب آپ دیکھیں وہ خواتین کو جرمنی لے کے گئے انٹرنیشنل ویمن کانفرنس میں, تو وہ وہاں پہ اب رہ رہی ہیں, ان کی نیشنلٹی ہے, وہ وہاں امپاور ہیں. پھر جیل کے پروجیکٹس میں نے کام کیا, تو جیل میں جو ہے وہ خواتین کو ود ان دا سوسائٹی دوبارہ جو ان کی ری سیٹلمنٹ اور ری انٹیگریشن ہے وہ بڑی مشکل ہوتی ہے, کیونکہ ان کے اوپر ایک اسٹگما لگ چکا ہوتا ہے. تو ان کی بھی اسکلز دیکھیں, اسکلز آنی ضروری ہے. ہم جتنی بھی ڈگریاں لے لیں, جب تک ہمیں اسکلز کھانا مجھے بنانا نہیں آتا ہو تو اس کے بغیر پھر چلنا نہیں ہے نا. تعلیم میں نے لے لی اور میں کھانا نہ بنا سکوں. اسی طرح جو ہے عورتوں کی جو ہنر ہے جو آپ کے پاس ہے, اگر میں سوشل میڈیا کی میری اسکلز اچھی ہیں, آپ کی کمپیئرنگ کی, ہوسٹنگ کی اچھی ہیں, یہ شاعرہ بہت اچھی ہیں, تو اپنی اسکلز کو جو ہے نا وہ ہمیشہ پروموٹ کریں اور اس کو آگے اپنے لیے جو ہے نا اپنا ٹول بنائیں. بالکل بالکل. اور یہ بڑی امپورٹنٹ بات ہے, کیونکہ کافی بار ایسا ہوتا ہے زندگی میں کافی لمحات अहिड़ा ईंदा आहिनि, काफ़ी अहिड़ो वक़्तु ईंदो आहे काफ़ी दफ़ा जॾहिं तव्हांजी जेके स्किल्स तव्हां वटि आहिनि उहे ईअं लॻंदो आहे त शायदि उहे कम जूं न आहिनि. वही कोविड वाला पीरियड कि जब आप जो जितने लोग हैं, जो मेरे जैसे लोग हैं, या आप जिस तरह पब्लिक सर्विस से हैं, तो आपके जैसे जो लोग हैं, हमें वो टाइम ऐसा था कि ऐसा लगता था कि हम बिल्कुल यूज़लेस हैं, हम किसी काम के नहीं हैं. पर उहो ई तव्हांजो स्किल तव्हांखे वराए उथारींदो आहे अगरि तव्हां उन ते ट्रस्ट कयो था, उन ते बिलीव कयो था. तरीक़ा शायदि अलॻि अलॻि थींदा आहिनि, वक़्ती तौर ते शायदि ज़िंदगी किथे डगमगाईंदी आहे, पर यकीन ॼाणियो अगरि तव्हांखे पंहिंजे कम ते भरोसो आहे ऐं कम तव्हां ईमानदारी सां करे रहिया आहियो त रस्ता पाण ई ठही वेंदा आहिनि ऐं मंज़िलूं पाण ई मिली वेंदियूं आहिनि. अच्छा, यहाँ नीला साहिबा आपसे भी, ऐं उहो ई साॻियो सवाल मां तव्हां खां बि करणु चाहींदमि. असां वटि हमने बड़ा कॉमनली देखा है कि हमारी जो औरत है बड़ी अच्छे तरीके से काम कर रही है, घर भी मैनेज कर रही है, डिफरेंट चीज़ें मैनेज कर रही है, फैमिली सपोर्ट भी है, उसको भी मैनेज करने वाली इनडायरेक्टली औरत ही है. तो ये सारी चीज़ें बड़ी खूबसूरती से हो रही हैं. लेकिन वहीं जब आप सर्वे करते हैं, जब आप रेशोज़ देखते हैं, तो कॉम्प्रोमाइज़ का जो रेशो है वो औरत का साइड बहुत ज़्यादा होता है. वो रेशो आपको क्या लगता है कि हमारी औरत कहाँ कहाँ कॉम्प्रोमाइज़ कर रही है? चाहे वो दिखने में, आज मैं इस सीट पे बैठी हूँ, आप बैठी हैं, शायद हम दिखने में, लेकिन आई एम श्योर कि हमारी ज़िंदगी में ऐसे बहुत सारे कॉम्प्रोमाइज़ होंगे जो मैंने भी किए होंगे, आप लोगों ने भी किए होंगे. स्पेसिफिकली औरत के लिए कौन सा कॉम्प्रोमाइज़ करना बहुत मुश्किल होता है? जो मुझे लगता है, जो मेरा अपना एक्सपीरियंस है, कि जब आप इमोशनली कॉम्प्रोमाइज़ कर रहे होते हैं विद इन द फैमिली और विद इन द आपकी जो सोसाइटी है, दुखती रग पे हाथ रख दिया आपने लोगों के इस वक्त जितने लोग सुन रहे हैं. ये बड़ी इम्पोर्टेंट चीज़ है. जब आपको एक देखिए मेल हैरेसमेंट जो है वो है, थी और रहेगी. बेशक औरत एम्पावर हुई है तो वो शेडो में चले गए, बट वो हैं. जब इमोशनली जो है आप कॉम्प्रोमाइज़ कर रहे होते हैं
تو وہ آپ کی پوری پرسنالٹی کے اوپر جو ہے نا وہ افیکٹ کر رہا ہوتا ہے. تو ایموشنل کمپرومائزز جو ہیں وہ سب سے زیادہ ڈیفیکلٹ ہوتے ہیں. اور ایک اور سب سے زیادہ اہم چیز یہ ہوتی ہے جب آپ ایک نا اہل کو اہل کی سیٹ کے اوپر دیکھتے ہیں, تو وہ جو کمپرومائز ہے نا وہ آپ کی نیشن وائڈ کمپرومائز چلتا ہے کہ آپ ایک ایسے بندے کو کہ جس کا وہ جگہ ہے ہی نہیں, وہ ایک انکمپیٹنٹ ہے پر وہ کمپیٹنٹ کی جگہ پہ ہے, تو وہ ایک جو کمپرومائز آپ اس وقت کر رہے ہوتے ہیں تو وہ آپ اپنی پوری پرسنالٹی سے کر رہے ہوتے ہیں کہ میں ہائیلی کوالیفائڈ ہوں, میں پوسٹ گریجویٹ ہوں, اور جو میرے سامنے وہ میٹرک پاس ہے. تو وہ جو کمپرومائزز ہیں نا وہ بڑے ڈیفیکلٹ ہوتے ہیں. اسی میں آپ کی پیشنس جو ہے وہ آپ کے کام آتی ہے, اور آپ کی پازیٹیو تھنکنگ جو ہے نا وہ میٹر کرتی ہے. آپ نیگیٹو ہوں گے, چیزیں نیگیٹو ہونا شروع ہو جائیں گی. آپ نیگیٹیوٹی میں بھی پازیٹیوٹی دیکھیں گے تو وہ آٹومیٹکلی پازیٹیو ہونا شروع ہوگا. تو اللہ تعالیٰ کا بھی یہی ہے کہ آپ جو ہیں وہ میرے ساتھ اچھا گمان رکھیں تو میں آپ کی جو ہے وہ دل کی ساری خواہشیں جو ہے وہ پوری کروں گا. تو وہ جو ہے نا سب سے زیادہ امپورٹنٹ ہے. اور یہ جو ہیومن رائٹس ہیں یہ مینلی ہمارے حقوق العباد ہیں جن کو ہم نے ماڈرن ٹرمینالوجی دے دی ہے. تو ہمارے مذہب نے بھی یہ کہا ہے کہ حقوق اللہ تو معاف ہو جائیں گے پر حقوق العباد جو ہے نا وہ رہیں گے. تو ایسی چیزوں پہ جب آپ کمپرومائز کر ہوتے ہیں پر اس میں آپ کو اپنی پھر رٹ شو کرنی ہوتی ہے, نہیں اچھا ٹھیک ہے فار دا ٹائم بینگ ایسا ہے, نو پرابلم. ہم نے آپ سے یہ سیکھا ہے, اب ہم اس سے اور پازیٹیو ایک سبق لے کے آگے بڑھیں گے اور اچھا ڈیلیور کریں گے. بڑی خوبصورت بات کی آپ نے. بچپن میں ہماری اماں ہمیشہ بچپن میں ہمیں سکھاتی تھی, ہم جب چھوٹے ہوتے تھے ہمیں ہمیشہ کہتی تھی کہ اچھا سوچو گے تو اچھا ہوگا, چاہے کچھ اچھا نظر نہ آ رہا ہو. میں نے اپنا بچپن بڑا کرائسس میں دیکھا ہے. تو اماں ہمیشہ یہ بات کہتی تھی کہ اچھی سوچ رکھو گے تو اچھا ملے گا. اور جو آپ کے جو الفاظ ہیں اس کو بھی آپ اچھا رکھیں, کیونکہ وہ بھی ہر الفاظ جو ہے وہ اسی طرح ہے کہ اگر آپ نے 2 جگ لے لی ہیں پانی کے, وہ کلیئر واٹر ہے, اس میں ایک جگ میں آپ ایک ایک ڈاٹ جو ہے وہ بری چیز بھرتے جائیں گے تو ایک دن وہ جگ جو ہے وہ بلیک آپ کو پانی نظر آئے گا. لیکن دوسرے کو اگر آپ خوبصورت چیزوں سے خوبصورت رنگوں سے بھرتے جائیں گے تو وہ جگ آپ کو وہی رنگ دکھائے گا. تو زندگی میں الفاظ بھی ایسے ہی ہیں, جتنی آپ اچھی چیزیں ڈالتی رہیں گے وہ اتنی اچھی ہوتی جائے گی, بری چیزیں ڈالتے رہیں گے اتنی بری ہو جائے گی. تو یہ کبھی کبھار ایسی چھوٹی چھوٹی یادیں کبھی کبھار یاد آ جاتی ہے. تو میں چاہتی ہوں ہماری آج کی جو امائیں دیکھ رہی ہیں جو ہمارے جیسی ہیں جن کو شاید پوری چیزیں پتہ نہیں ہے, تو ان کے لیے یہ بڑا ضروری ہے کہ جو آپ کی امائیں یا آپ کی نانیاں یا دادیاں جو الفاظ بولتی تھیں اس وقت شاید وہ بڑے مایوب الفاظ لگتے تھے, لیکن جیسے جیسے میچورٹی آ رہی ہے مجھے لگتا ہے وہ تمام جو الفاظ ہیں وہ بڑے قیمتی الفاظ تھے. اس وقت تو وہ لفظ آپ کو بہت سخت لگ رہے ہوتے تھے, نہیں یہ کیوں کہہ دیا, ایسے کیوں کہہ دیا, بٹ وہ ان کی پورا لائف ٹائم جو ان کے ایکسپیرینسز ہوتے نا وہ لفظ اس سے جو ہے نا وہ تیار ہوئے ہوتے. بالکل بالکل ایسا ہی ہے. اچھا جیسے کمپرومائز کی گال تھی ہے تاں جو کتاب بھی ہاتھ میں آئے وہ بھی انشاءاللہ شامل کرنو ہے, بٹ جیسے کمپرومائز کی گال تھی ہے زندگی میں کیڑا کمپرومائز کیا؟ کمپرومائز जे हवाले से मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, पहिरियां उहो ॿुधाईंदसि, उन खां पोइ तव्हांखे उन जो जवाबु मिली वेंदो जेके तव्हांजो सुवालु आहे. सही. नसरी नज़्म ऐं उन जो उनवान भी कम्प्रोमाइज़. ज़िंदगी तेसी ताईं सूंह ऐं सुगंध जो सरचश्मो आहे. ज़िंदगी तेसी ताईं सूंह ऐं सुगंध जो सरचश्मो आहे, जेसी ताईं उन में कंहिं बि क़िस्म जे कम्प्रोमाइज़ जो दर्द शामिल न आहे. त ज़िंदगी असांजी तव्हांजी ऐं हर इंसान जी तेसी ताईं ख़ूबसूरत आहे जेसी ताईं उन में तव्हां कोई कम्प्रोमाइज़ नथा कयो. तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजा पर लॻाए पंहिंजे अहसासनि खे अगरि उॾामंदव त तव्हांखे ख़ुशी मिलंदी, ऐं अगरि कोई तव्हांजे सोचुनि जा बि पर कटे छॾींदो ऐं तव्हांखे चवंदो उॾाम, पोइ तव्हां कीअं उॾामंदव? पोइ तव्हां कम्प्रोमाइज़ करे चुपचाप वेही रहंदव, पोइ तव्हां छा कंदव? सो कम्प्रोमाइज़ करणु खपे उन्हनि जायुनि ते जिते ज़रूरी हुजे. सही. जिते तव्हांखे मुआशिरो तव्हांजो माहौल जेतिरी तव्हांखे इजाज़त ॾिए थो. हाणे मां अगरि हिते चवां त मां अमेरिका वांगुरु जीअणु चाहियां त इहो सही न आहे. ठीकु आहे, मां जंहिं मुआशिरे जी आहियां, मां जंहिं सिंधी कल्चर सां तालुक़ु रखां थी, उते मां मिस्र जो कल्चर त नथी पंहिंजाए सघां न. मां हाणे ड्रामा मिस्र जा ॾिसी तुर्कीअ जा ॾिसी करे ऐं मां चवंदसि मां उहे वेयर कयां,
मुंहिंजो जेको आहे सो ग्रो अप हुअं थिए सभु कुझु हुअं थिए त न उते अगरि मूंखे रोक टोक थींदी त पोइ मूंखे उहा रोक टोक मञणी आहे सही मूंखे पोइ पंहिंजे माहौल सां उन हिसाब सां कंप्रोमाइज़ करिणो आहे जिते ज़रूरी आहे हा बाक़ी अगरि मां चाहियां त मूंखे पढ़णो आहे ऐं मूंखे न पढ़णु ॾिनो वञे मतिलबु मां जनरली ॻाल्हि थी कयां कंहिं औरत जी कंहिं ॿार जी कंहिं नंढड़े न्याणीअ जी या कंहिं नंढड़े ॿार जी या कोई मर्द आहे कोई बि आहे इंसानु अगरि उनखे रोकियो थो वञे त हीअ शइ तुंहिंजे लाइ बेटर न आहे हीअ शइ तुंहिंजे लाइ ख़राबु आहे हीअं आहे जेका बज़ाहिर कुझु बि ख़राबु न आहे ऐं उन में बि तव्हां उनखे कंप्रोमाइज़ करण लाइ चओ त उते तकलीफ़ूं थींदियूं आहिनि सो उहो ई मूं पंहिंजे नज़म में लिखियो आहे न ज़िंदगी तेसीं ताईं सुहिणी आहे ख़ुशबू बि आहे उन में जेसीं ताईं उन में कंप्रोमाइज़ जो दर्द शामिल न आहे त हरू भरू कंहिंखे चओ त भई तूं हाणे ॻाल्हाए बि न तूं पढ़ बि न कोई ॻाइण थो चाहे तव्हां हुनजे ॻाइण खे रोके छॾियो कोई कुझु ख़ूबसूरत करणु थो चाहे ऐं तव्हां उनखे न ॾियो करणु ऐं उन ते खामखा जूं बंदिशूं हुजनि खामखा जूं पाबंदियूं हुजनि ऐं पंहिंजो ईगो हुजे जीअं मैडम ॻाल्हि कई त डिग्रेड करणु या कंहिंखे घटि चवणु या कोई पाण घटि आहे ऐं ॿिए खे घटि ॾिसणु चाहींदो हुजे असांजे मुआशरे में इहे कॉम्प्लेक्सिस बि आहिनि बिल्कुलु ठीकु आहे अगरि कोई ॿ माण्हू आहिनि उन में हिकिड़ो सुठो आहे ऐं हिकिड़ो उन खां थोरो घटि सुठो आहे सुठा त ॿई आहिनि सुठा ई घणी आहिनि मुंहिंजो ईमान आहे त मुआशरे में सुठाई घणी आहे बुराई जीअं मां अगरि मिसाल ॾियां त लूण में अटे में लूण बराबरि उबो थो करे छॾियो मूं त अटे में लूण बराबरि आहे बुराई बाक़ी तव्हांजी सुठाई आहे तव्हां जॾहिं पंहिंजूं ब्लेसिंग्स काउंट कंदव हाणे असां चऊं न नाशुक्री घणी हूंदी आहे पर जेकॾहिं हाणे तव्हां चओ त मूं वटि गाॾी न आहे मां चवां थी मूं वटि बंगलो न आहे हाणे इहे ॿ शयूं न आहिनि असां ॿिन्ही वटि ठीकु आहे सिर्फ़ु ॿ मां हिकिड़ो मिसाल पई ॾियां पर जॾहिं तव्हां काउंट करणु लॻंदव पंहिंजी ब्लेसिंग्स तव्हां वटि छा छा न आहे तव्हां वटि छा छा न आहे तव्हां वटि खोड़ सारियूं शयूं आहिनि हिकु ॿ शइ न आहे उते कंप्रोमाइज़ कयो तव्हांखे खोड़ सारियूं शयूं मिलियल आहिनि हिकु ॿ शइ न आहे ईअं ई तव्हां सां सुठनि माण्हुनि जो जेको साथ आहे उहो तमामु घणो आहे शायदि ई को हिकु अधु माण्हू हुजे जेको तव्हांजी लाइफ में पर कॾहिं कॾहिं उहो बि न हूंदो आहे तव्हांखे हर तरफ़ सुठा ई माण्हू मिलंदा आहिनि तमामु प्यारु करण वारा इज़त करण वारा त कोई अहिड़ो माण्हू न हूंदो आहे जेको असां चई सघूं था घणनि माण्हुनि जी ज़िंदगियुनि में इहे ख़ूबसूरत इहे नेमतूं आहिनि त तव्हांजे आसपास ॾाढा सुठा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि त सुठाई हमेशह वधीक हूंदी आहे जंहिंजे करे असां सभु हिते मौजूदु आहियूं अच्छा तव्हां माण्हुनि जी ॻाल्हि कई त हिकु जेका शइ मां एक्सपीरियंस कई आहे त एॾो सुठा बुरा माण्हू हर जॻह ते हूंदा आहिनि जॾहिं तव्हांखे मिलंदा आहिनि सुठा माण्हू बि मिलंदा आहिनि बुरा माण्हू बि मिलंदा आहिनि पर अगरि तव्हां पाण सुठा आहियो तव्हांजी वाइब सुठी आहे तव्हांजी वाइब पॉज़िटिव आहे यकीन कयो हा थोरो टाइम लॻंदो आहे पर उन खां पोइ उहे माण्हू पाण ई पाण तव्हां सां सुठो हलणु शुरू करे छॾींदा आहिनि अगरि तव्हां उन्हनि वांगुरु बुराई न कयो अगरि उहो तव्हां सां बुरो करे रहिया आहिनि ऐं तव्हां उनजे बदिले में उन्हनि सां का चङाई करे रहिया आहियो हिकु ॾींहुं ईंदो आहिस्ता आहिस्ता उहो माण्हू पाण चङाई करण ते मजबूर थी वेंदो या त बुराई जा जेके हथियार आहिनि उहे छॾे ॾींदो सो इहो ॾाढो ज़रूरी आहे त बुरे सां अगरि को माण्हू तव्हांखे बुरो मिली बि थो वञे त बुरे सां बुरो न थियो बुरे सां बि तव्हां सुठो कयो सुठो रहियो कहिड़ी ख़बर हो तव्हांजी सुठाई ॾिसी ऐं जॾहिं आप दीन की बात कर रही थी हमारे तो इस्लाम में भी यही है इस्लाम की प्रैक्टिस बि ईअं ई जेका आहे उहा फैलाई वई आहे असल में इहो आहे न तव्हां पॉज़िटिव रहियो न तव्हां शयुनि खे पॉज़िटिव खणी हलो त थोरे टाइम जे लाइ कंहिं शइ जो अगरि दुख थिए बि थो जस्ट उनखे तव्हां इग्नोर करे छॾियो तव्हां पॉज़िटिव थी हलो त पोइ तव्हांखे काई शइ ॾुखाईंदी न हा कुझु वक़्तु हूंदो आहे ॾुखाईंदियूं आहिनि शयूं पर जॾहिं तव्हां पॉज़िटिव तरफ़ क़दम खणणु लॻंदा आहियो न त पोइ हर शइ जेका बि हूंदी आहे उहे जेके बुरा वाइब्स हूंदा आहिनि उहे पंहिंजो पाण ई उन्हनि जा जेके खंभ हूंदा आहिनि न उहे सड़ी वेंदा आहिनि त कुझु बि न थींदो आहे हर शइ सुठी रहंदी आहे तव्हांखे कोई कुझु चई थो विझे तव्हां हिकिड़ी मुर्क ॾेई छॾियो मुर्क ॾेई छॾियो सिंपल त पोइ कुझु बि न रहंदो सिंपल अमल कोन्हे इहो आहे ॾाढो ॾुखियो अमल पर जे तव्हां करे वियो न त तव्हां कामयाबु आहियो सिंपल अमल चवण में शायदि लॻी रहियो ख़ुशि तॾहिं ई रही सघंदा आहियूं वरी जॾहिं तव्हां असां पंहिंजो पाण खां शुरू कंदा आहियूं न जॾहिं असां कंहिंखे जज न कयूं न हीअ छो थो ईअं करे भई करे थो करण ॾियोसि कोई बि आहे तव्हां पंहिंजो रस्तो वठी हलो न पंहिंजो रस्तो त मां इहो चवंदी आहियां पंहिंजे दोस्तनि खे या पंहिंजे जेको मुंहिंजा शागिर्द ॿार मुंहिंजा मां ॿार चवंदी आहियां पंहिंजे स्टूडेंट्स खे त मुंहिंजा ॿार त जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हि थींदी आहे त मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां त तव्हां इहो ॾिसणु छॾे ॾियो न त हू छा थो करे तव्हां इहो ॾिसो न मां छा थी कयां मां छा थो कयां मां कीअं आहियां
त जॾहिं तव्हां पंहिंजे अंदर में झाती पाईंदव, तव्हां पाण खे सुठो करण जी कोशिशि कंदव, त पोइ तव्हां शिकायत बि न कंदव। सही आहे, तव्हां पोइ शिकायत न कंदव, तव्हांखे कोई पोइ बुरो बि न लॻंदो। तव्हां पंहिंजे पाण खां शुरू कयो। हा, तव्हांजी ॻाल्हि त इहो अमल ॾुखियो ज़रूरु आहे, पर ॾिसो ॾुखियाईनि मां ई त पोइ सुखियायूं अची वेंदियूं आहिनि न। ॾुखनि पुठियां ई त सुख हूंदा आहिनि न। बिल्कुलु सुठो तॾहिं थींदो। असां अक्सर इहो ई त जुमिलो ॿुधा, अक्सर आम आहे त सब्र जो फल मिठो आहे। हाणे उहो केतिरो मिठो आहे, कॾहिं थो मिले। हा, त उहा हाणे त बाजी ॻाल्हि आहे, पर कमु त कंदो रहिजे न। ईअं चुप करे त न वेहिबो त न भई हाणे हुन मूंखे ॾुखायो आहे त बसि मां ॾुखाइजी वेही रहां। असल में मुर्कूं आहिनि, मुर्क ॾेई छॾियो, हिकिड़ी मुर्क तव्हां पास करे छॾियो। हा, चाहे वो कूड़ी हुजे, अंदर में भले तव्हांखे इलाही ॾुखियल हुजे, पर कूड़ी हुजे, पर उहा जेका कूड़ी मुर्क बि आहे उहा बि हिकु वॾो चेंज आणे सघे थी। अच्छा, जल्दी सां जॾहिं चेंज जी ॻाल्हि थी आहे त पाकिस्तान जे फ्यूचर ते चाहियां थी त मां नज़र विझां, ऐं तव्हांजी फील्ड सां रिलेटेड सोशल जस्टिस एक बड़ा एक इशू है हमारे पास जो चल रहा है और जो नज़र आ रहा है। इन फ्यूचर क्या समझती हैं आप, अगर हम इन तमाम चीज़ों को मिलाते हैं, औरत की इंडिपेंडेंस को मिलाते हैं, कहने के तो हम इंडिपेंडेंट हो चुके हैं, लेकिन कहीं कहीं जहनों में माइंडसेट जो हमारा है उसके इंडिपेंडेंस को हम मिलाते हैं, देन हम अपने राइट्स को मिलाते हैं, देन डिफरेंट ऑर्गेनाइजेशंस को मिलाते हैं, और फिर अपनी पॉलिटिक्स को मिलाते हैं। सोशल जस्टिस को आप पाकिस्तान के फ्यूचर में कैसे देखती हैं? सोशल जस्टिस को देखिए, हम कनेक्ट करेंगे जो टेक्नोलॉजी आ गई है और जो सोशल मीडिया का एक बड़ा इम्पॉर्टेंट रोल हो गया है। तो अब आपको हम ये देखते हैं कि सोशल मीडिया पे जो है वो काफ़ी चीज़ों को एक्सप्लॉइट भी किया जा रहा होता है। तो माइंडसेट चेंज होने से आप सोशल जस्टिस में जो है वो चेंज ला सकते हैं। पॉलिसीज़ जो हैं वो आपके पास हैं, और अच्छी पॉलिसीज़ बनाएं, उसको इम्प्लीमेंट करें, और ग्रास रूट लेवल से जो है ना, जो भी सोशल इनजस्टिस है वो ग्रास रूट लेवल से शुरू होता है, जो अपर लेवल तक जाता है। जब आप एक आम आवाम के, आम आदमी के 10 में से 1 को भी अगर आपने कोई भी जस्टिस दे दिया, चाहे वो सोशल हो या आपका जो कानून का जस्टिस है वो हो, क्योंकि देखिए स्पीडी हमारे जो कवानीन है या हमारा जो लीगल सिस्टम है उसको भी एक्सपेडाइट होने की ज़रूरत है, उसको भी टेक्नोलॉजी के साथ थोड़े स्टेप फॉरवर्ड आने की ज़रूरत है, क्योंकि सोशल जस्टिस में आप ये पूरा एक सर्कल है जिसमें काफ़ी चीज़ें जो हैं वो कनेक्ट करती हैं। आपका लीगल जस्टिस है, आपकी हेल्थ है, आपकी एजुकेशन है, आपकी एम्पावरमेंट है, आपका यूथ है, आपकी जॉब्स हैं। तो एक उसी को मिला के आपका जो है ना सोशल जस्टिस जो है जब स्ट्रांग होगा, कि जब ये सारे लोग एक साथ मिलके एज ए लाइन डिपार्टमेंट काम करें और एक साथ बैठे थिंक टैंकर्स को जो हैं, जो भी आपके थिंक टैंकर्स हैं, उनको आप चाहे वो किसी भी एज के हैं, आप उनको एक जगह बोर्ड्स बनाएं डिफरेंट इदारों में, और उनसे कहें आप अपनी पॉलिसीज बनाएं, बताएं, नीड एनालिसिस करें, नीड असेसमेंट करें, उसके ऊपर पॉलिसीज बना के मॉनिटरिंग एंड इवैल्यूएशन और सस्टेनेबिलिटी का कंटेंट जो है ना वो ज़रूर रखें। उसके कंपोनेंट के बगैर सोशल जस्टिस जो है ना उसको डोर टू डोर मिलना जो है ना वो मुश्किल है। तो ये ऐसा होते हुए नज़र आ रहे हैं हमें? हाँ, देखिए जो अब पॉलिटिकल पार्टीज़ हैं, अब क्योंकि पार्टीज़ के अंदर भी कंपटीशन है, तो अब सब ये चाहते हैं कि हर सूबे में हर एक पार्टी जो है उसकी हुकूमत है, तो वो यही चाहते हैं कि हम अपने सूबे के लोगों के लिए ज़्यादा से ज़्यादा अच्छा काम करें। हम सोशल जस्टिस के हवाले से अगर हम औरतों के हवाले से बात करें तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने देखें पिंक बस सर्विस जो है ना वो थी, तो वो आपका एक सोशल जस्टिस के ज़ुमरे में आएगा कि वो लड़कियां जो मिनी बस के एक छोटे से कंपार्टमेंट में बैठती थी और पीछे से एक अजीब सी लैंग्वेज आती थी, तो अब वो उनका जो है वो ड्राइवर भी खातून है, उनकी जो कंडक्टर है वो भी खातून है, उनको एम्पावर किया गया, और अब उस बस के अंदर औरतें ही हैं, तो ये आपका सोशल जस्टिस का एक कंपोनेंट है। उसके बाद आप देखें पुलिस स्टेशन के अंदर अब एसपी लेवल पे, डीआईजी लेवल पे, और जनरल्स भी जो हैं अब खवातीन हैं, तो वो भी जब इक्वल राइट्स हो जाते हैं तो सोशल जस्टिस की तरफ आप कामयाबी से जाते हैं। ये मैं नहीं कहती कि बहुत सारी चीजें रोजी पिक्चर्स हैं, बट ऑलवेज बी पॉजिटिव, और अच्छी ही की उम्मीद रखनी चाहिए। जो गलत हो रहा है उसको सही करने की ज़रूरत है। हम जैसे मीडिया का एक अहम रोल है, ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन का, और जो पॉलिटिकल पार्टीज़ है ना अब उनके अंदर भी जो है ना वो सोशल एक्टिविटीज़ जब से आई है ना
تو ان کا رول بھی جو ہے وہ بڑا اسٹرانگ ہو گیا ہے معاشرے کے اندر. جی جی بالکل بالکل ایسا ہی. اچھا جی آخر میں چاہیں تو تہاں جی شاعری کتے کتے رستے میں رہجی وئی ہوئی اردو شاعری ان جی طرف اچے پنجے ناظرین کے ॿुधाइजे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कजे. हिकिड़ो नज़्म ऐं ताज़ो ई नज़्म आहा उन जो उनवान आहे चश्मे बराह. आहा तुम कहाँ हो, तुम कहाँ हो, कहाँ कहाँ हो तुम कहाँ हो, कहाँ हो, कहाँ हो तुम, आ भी जाओ कि अब जहाँ हो तुम. आहा वेरी गुड. वाह वाह. तुम कहाँ हो, कहाँ कहाँ हो तुम, आ भी जाओ कि अब जहाँ हो तुम जो आओ तो पहन लें तुमको, तुम जो आओ तो पहन लें तुमको, अपने जीवन के जानो तन पर हम, आस उम्मीद ओढ़ कर खुद पर, आस उम्मीद ओढ़ कर खुद पर, दीद के साथ बिछ गई है रूह. आस उम्मीद ओढ़ कर खुद पर, दीद के साथ बिछ गई है रूह. इंतज़ारे हयात जल जल कर, इंतज़ारे हयात जल जल कर, राख हो ही न जाए आ जाओ. तुम तो आए थे ज़िंदगी देने, तुम तो आए थे ज़िंदगी देने, हर अंधेरे को रोशनी देने. तुम तो आए थे ज़िंदगी देने, हर अंधेरे को रोशनी देने. कोई चमकाओ जावेदां जुगनू, कोई चमकाओ जावेदां जुगनू, कोई महकाओ रात की रानी. वाह. कोई चमकाओ जावेदां जुगनू, कोई महकाओ रात की रानी. सॉरी. अपनी आवाज़ की हंसी सरगम, अपनी आवाज़ की हंसी सरगम, आओ छेड़ो ना ज़ीस्त में हमदम. आहा अपनी आवाज़ की हंसी सरगम, आओ छेड़ो ना ज़ीस्त में हमदम. इश्क आतिश लगा गए हो तुम, इश्क आतिश लगा गए हो तुम, दर्द की लो जला गए हो तुम. चाँद की आँख भी हुई है नम, चाँद की आँख भी हुई है नम, हर सितारे से गिर रहा है गम. आहा चाँद की आँख भी हुई है नम, हर सितारे से गिर रहा है गम. फूल खुशबू घटा भी सोग लिए, फूल खुशबू घटा भी सोग लिए, रंग को सो कज़ा के रोग लिए, मेरी नस नस को काटने आए, मेरी नस नस को काटने आए, कोई महशर है बांटने आए. आओ कि सब रुतों की रान आई, आओ कि सब रुतों की रान आई, तेरे बिन ज़ीस्त को नरास आई. वाह वाह. तू नहीं तो हयात ला हासिल, तू नहीं तो हयात ला हासिल, तुम नहीं हासिलात ला हासिल. तुम जो आ जाओ ज़ख्म भर जाएं, तुम जो आ जाओ ज़ख्म भर जाएं, तुम जो आ जाओ हश्र थम जाएं. तुम जो आओ तो ज़ख्म भर जाएं, तुम जो आओ तो हश्र थम जाए. आ भी जाओ, आ भी जाओ कि ज़िंदगी कम है, आ भी जाओ कि आखिरी दम है. तुम कहाँ हो, कहाँ कहाँ हो तुम, वाह वाह. आ वाह. भी जाओ कि अब जहाँ हो. वाह जी वाह. वाह जी वाह. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. माहौल ही मटाए चलो. ऐसा कहीं कुछ और हम बात करें तो हम कहीं और ही पहुंच गए. हम कहीं और ही पहुंच गए और पहुंचते पहुंचते असां अॼो के प्रोग्राम जे ख़िताम ते वञी पहुता आहियूं. वरी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी असां सां गॾु हुजण जी, प्रोग्राम में शामिल थियण जी ऐं एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में शामिल करण जी. आख़िर में जल्दी सां हाशिम भाई जो आवाज़ु शामिल करे रहियूं. ऐं अॼु यकीन कयो ईअं थो लॻे त वक़्तु बसि हलंदो वञे हलंदो वञे हलंदो वञे. हीउ प्रोग्राम जेको आहे इन्हनि ख़ूबसूरत ॻाल्हियुनि में जेको आहे उहो वधीक ख़ूबसूरत थींदो वञे. पर छा कजे, वक़्त जी पाबंदी असां शुरू खां चई रहिया आहियूं त औरत हर शइ ॾाढी सुठी तरीक़े सां मैनेज करे सघे थी. तो ये टाइम मैनेज सबसे पहले तो टाइम मैनेजमेंट ही आता है. हाँ, तो ये सबसे पहले आ जाता है. इंशाल्लाह वरी मुलाकात तव्हां सां ॿीहर थींदी. तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त.